तव्हांजी महिरबानी हूंदी तव्हां वठी हलो त पोइ तव्हां त पाण करोड़नि में था कमायो। मां त जाम थो कमायां, मतिलबु हाणे प्राइवेट जेट बि वरितो आहे, ख़ाली खणी घुमंदो आहियां। बसि इहे ई ॾेखावला। पैसा अचणु चालू थी वेंदा आहिनि त पोइ माण्हुनि जो यूट्यूब किथां ॾिसंदो माण्हू। पैसा अचण, पैसनि जी ॻाल्हि हाणे तव्हां मूंखे ॿुधायो, पैसनि जे बारे में ॿुधायो। तव्हां त करोड़नि में था कमायो इहो ॿुधो आहे। हलो थी वियो, ख़तमु थी वेंदो। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु पहिरियों दफ़ो मां थोरी नर्वस थी थियां, छाकाणि मूंसां गॾु जेके आहिनि उहे ॾाढा वॾा हस्ती आहिनि सिंधी यूट्यूब स्पेस में। हुननि जो सभिनी खां वधीक हथु रहियो आहे कि पाथ ठाहिण जो, रस्तो ठाहिण जो। वेलकमिंग दिलवेन हज़ारे बिकॉज आई एम फीलिंग अ लिटिल टू इंटिमिडेटेड टू इंट्रोड्यूस हिम। दिलवेन थैंक यू फॉर कमिंग। थैंक यू। मूंखे ॿुधायो यूट्यूब छो? ॿियो कुझु ईंदो न हो करणु लाइफ में, त हिकिड़ी शइ लॻी जेके मां करे सघंदो आहियां। न बट आई वॉज वेरी कीन सिंस लाइक आई वॉज 11-12 years old। लाइक न्यू फोन कैमरा फोन्स आया हुया, लाइक जंहिं महिल कैमरा ॾिठी मां चरियो थी पियुमि कैमरा पायां। दैट्स वेयर आई फाउंड आउट कि ओके दिस इज़ माई लव। चालू फोन जे कैमरा था, फोन कैमरा था जंहिं महिल फोन में कैमरा आया हुया, दैट्स वेयर आई रियलाइज़ कि मूंखे इहो करिणो आहे। उनखां ई जर्नी शुरू थी चुकी हुई, बट सोशल मीडिया जॾहिं खां शुरू थियो लाइक 2015-16 तॾहिं खां मां यूट्यूब फेसबुक ऐं हिन ते अची वियुमि। ऐं शुरूआत कीअं कयव? शुरूआत मां पंहिंजे नंढे नंढे कज़िन्स सां गॾु वीडियो ठाहींदो हुउमि। स्कूल मां अचण खां पोइ टेरिस ते वञी करे असां वीडियो शूट कंदा हुआसीं, पर ईअं बि न कि नॉनसेंस वीडियोस, प्रॉपर हुन में बि स्टोरी लिखंदो हुउमि मां तंहिं टाइम ते बि। लाइक 11-12 years old किड, बॉलीवुड मां इंस्पिरेशन खणी करे बि मां स्टोरीज़ तंहिं महिल लिखंदो हुउमि। वी यूज्ड टू एक्ट, बट तंहिं महिल तकलीफ़ छा थींदी कि आई वॉज वेरी पैशनेट एंड हुननि खे लॻंदो कि मज़ाक मस्ती था कयूं। वी लिटरली यूज्ड टू बीट ईच अदर कि शॉट नथो मिले मूंखे। आई वॉज दैट पैशनेट। लाइक व्हेन आई केम टू कॉलेज आई आस्क्ड माय फ्रेंड्स टू हेल्प मी। मां हुयुमि साइंस में, लाइक मुंहिंजो फार्मेसी जो प्लान हुयो, मां हुयुमि साइंस में, बट जेके बि आर्ट्स जा जेके बि फेस्टिवल्स थींदा हुया, फोटोग्राफी कॉम्पिटिशन थींदा हुया, MBA कॉलेजेस में प्रोग्राम थींदा हुया, सॼी साइंस स्ट्रीम में मां अकेलो हली वेंदो हुउमि। ऐं घर ईंदो हुउमि त गारियूं खाईंदो हुउमि कि भाई सब लोग पढ़ाई था कनि ऐं तूं होॾे वञी उहो थो करे। बट देन आई यूज्ड टू बैग सेकेंड थर्ड फर्स्ट, ईअं मिलंदा हुया। आई यूज्ड टू गेट वेरी हैप्पी। एंड देन फार्मेसी में अची वियुमि, लाइक देवर लाइक 5-6 months लेफ्ट जंहिंमें ख़तमु थियण वारो हुयो। एंड देन आई रियलाइज़ कि हाणे 5-6 महीननि खां पोइ दुकान ते अटकण वारो आहियां मां, कुझु न कुझु करणु खपे मूंखे। फार्मेसी कहिड़े कॉलेज मां? KMK। सो उते 5-6 महीना पिया लास्ट जा। एंड मां लाइक फर्स्ट ईयर फार्मेसी में हुयुमि, मां हिंदी में वाइन्स ठाहींदो हुउमि। एंड दे वर वेरी वायरल ऑल अक्रॉस द इंटरनेट। लाइक देवर फ्यू वाइनर्स हू वर डूइंग वेरी वेल एंड हुननि खे ॾिसी करे मां बि शुरू कयो, बट मां पाण ख़ुशि न हुउमि एॾो। छो? मूंखे लॻे पियो मां सेम ई था कयां, कुझु नओं नथो कयां। आई वॉज थींदो न सेटिस्फिकेशन न मिलंदी आहे हिकिड़ी, भले केतिरो बि सुठो कयो सेटिस्फिकेशन न हुई। देन 5-6 महीना पिया हुया फार्मेसी ख़तमु थियण में। जंहिं महिल मां राति जो कुझु थिया हुया, जंहिं महिल तूं कुझु अचीव न कंदा आहियो तव्हां हमेशह भटकंदा रहंदा आहियो, किथे कुझु मिली वञे, किथे कुझु मिली वञे। देन राति जो लेट नाइट हुयो, मां ॾिठो कि सिंधी में माण्हू नथा ॻाल्हाइनि। नेट ते मां पढ़ा पियो, आई वॉज सर्चिंग अराउंड, कुझु आर्टिकल अची वियो। आई वॉज वेरी अम्यूज़्ड कि यार मां उल्हासनगर में रहां थो, हर कोई सिंधी थो ॻाल्हाए, इंग्लिश ॻाल्हाए त पाण गार थी पए कि होशियारी थो मारे, हर कोई सिंधी थो ॻाल्हाए त छो प्रॉब्लम, सम्झ में न आई। देन आई रिसर्च द बिट, आई फाउंड आउट कि मुंहिंजा जेके फ्रेंड्स जय हिंद में पिया पढ़नि, जेके बॉम्बे साइड कॉलेजेस आहिनि, सो दे वर लाइक ओके हे सिंधी में नथा ॻाल्हाइनि। दैट्स व्हेन आई रियलाइज़ कि ओके थोड़ी सी प्रॉब्लम आहे। भावेश में मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाई, ओके भई टी-सेक में सिंधी न ॻाल्हाईंदा हुआ। करेक्ट। सो हीअं हुयो, मूंखे उहो पाण ॿुधाईंदा कि हुते कूल न मञियो वेंदो आहे, आई डोंट नो वाई। त मां चयो ठीकु आहे, लेट्स डू वन थिंग, लेट्स ट्राई टू मेक समथिंग इन सिंधी बिकॉज इट्स गोइंग टू बी फर्स्ट ऑफ इट्स काइंड। पहिरियों कुझु अहिड़ो कॉन्टेंट हुयो न, मूंखे वीडियो ठाहिणो हिकिड़ो वजूद मिली वेंदो कि हिंदी में बोर था थियण, ठीकु आहे सिंधी में त कुझु ठाहे सघूं पिया। आई मेड फर्स्ट वीडियो, इट वेंट वायरल। किथे विधो तव्हां? इंस्टाग्राम। तंहिं महिल इंस्टाग्राम ते लिमिट हूंदी 15 seconds, उनखां वधीक वीडियो न वेंदी। सो 15 seconds जी स्मॉल क्लिप हुई, डैड सन ॻाल्हाइनि था पाण में, उहो मुंहिंजी शुरूआत थी हुई। पापा मूंखे करीना जहिड़ो हेयर कट कराइणो आहे। पुट वेझो ई तो करायो तूं, हल भला कराए। पापा मूंखे शाहरुख खान वांगुरु वार कटाइणा आहिनि। शिकिल ॾिस पिणिया, शिकिल सूअर जहिड़ी, अकुल टकियो न, हल चंपल पा चुप कर दुकान ते। हिंदी वीडियोस खां वधीक वायरल थी वई। आई वॉज वेरी अम्यूज़्ड, ओके हे छा थियो। एंड देन बिकेम लाइक सेकेंड थर्ड फोर्थ, देन फेसबुक ते वरी वीडियोस, देन यूट्यूब, एंड देन The rest is history. And now I'm Bhavna channel. What rubbish! दिलवेन मूंखे यादि आहे जंहिं महिल मां तव्हांखे फर्स्ट टाइम कॉल कयो हुयो, लंडन में हुयमि मां। I remember. I remember so vividly. असां 1 कलाक खां मथे ॻाल्हायो उन फोन कॉल ते। एंड उन फोन कॉल ते
मां तव्हांखे ॾिठो न हुयो, मूंखे तव्हांजे आवाज़ में एॾो पैशन पियो ॾिसण अचे एंड आई वाज लाइक ओ माय गॉड वी नीड टू वर्क टुगेदर, वी नीड टू डू समथिंग। तव्हां बि साॻियो ई पिया चओ, उन महिल तव्हां कहिड़े स्टेज ते हुया लाइफ जे कंपेयर टू अॼु? हुन महिल मूंखे यादि आहे मां दुकान ते बि सफ़ाई पियो कयां। ट्रू, दैट्स ट्रू। सो फर्स्ट टाइम महिल तव्हांजो कॉल आयो, आई थिंक कॉल प्रॉपर कनेक्ट न पियो थिए, त मां लैंडलाइन ते तव्हां कॉल कयो, दुकान जी लैंडलाइन, आई स्टिल रिमेंबर दैट। आई स्टिल रिमेंबर एग्जैक्ट डिटेल्स। So I think I was very naive. मां डैड एंड सन जा वीडियोस ठाहिया, फोन पकड़े ठाहींदो हुउमि। आई वॉज इन, मां प्रॉपर फिल्म स्कूल न कयो आहे, मूंखे प्रोफेशनल स्किल्स न हुयूं, त आई वॉज वेरी एट नाइव स्टेज, कुझु मूंखे एक्सपीरियंस न हुयो, बट देन यू स्टिल कॉल्ड एंड यू अप्रिशिएटेड, सो मोटिवेशन हिकिड़ो हुयो कि ओके। बट ऑल्सो मूंखे मां उहे ॾिठा तॾहिं कॉल आयो, you know, you reached out in some or the other way, not you personally but your work. I was very amused कि मां एॾो रीच आउट कीअं थी वियुमि, बिकॉज आई यूज़ टू मेक 15 सेकेंड वीडियोस, ऐं मूंखे ख़बर न हुई कि हीअं बि थींदो आहे। मूंखे पोइ ख़बर पई, फेसबुक ते हिकु ऑप्शन हो एनालिटिक्स एंड चेक, अरे हेॾे हेॾे हली आहिनि वीडियोस, अहमदाबाद, गुजरात, USA, स्पेन। आई वॉज वेरी अम्यूज़ड एंड माण्हू पिया मिलनि, मुंहिंजे पप्पा, मां शॉप ते वियमि हुउमि बिकॉज आई वॉज डूइंग फार्मेसी, त मूंखे प्रैक्टिस करणी हुई। तव्हां न कॉलेज में हुया? मां कॉलेज में हुयुमि। एंड उन खां पोइ धंधे ते जीअं एवरी सिंधी छोकिरे जो थींदो आहे, तो माण्हू मिलण चालू थी विया, अरे तुंहिंजे पुट जा वीडियोस आहिनि, पप्पा खे पिया चवनि, अरे तुंहिंजा असांखे उज्जैन मां था वीडियोस अचनि, असांखे हितां भोपाल मां था वीडियोस अचनि, असांखे गुजरात मां था वीडियोस अचनि, त रियलाइज़ थियो कि ओके दिस इज़ रीचिंग वेरी वेल। इहो हिकिड़ी तंहिं महिल स्टेज हले पई कि मां रियलाइज़ पियो कयां कि मुंहिंजा वीडियोस वञनि था अॻियां। ऐं तव्हांजे पप्पा खे मेडिकल जो दुकानु आहे, त तव्हां उते हुया, हाणे बि हुते आहियो? हाणे आई थिंक नेग्लिजिबल टाइम मिलंदो आहे उते वञण जो, इमरजेंसी सिचुएशन हूंदियूं आहिनि या त पैसा खपंदा आहिनि त वञिणो पवंदो आहे। सेम, एब्सोल्यूट सेम स्टोरी। न बट मूंखे ॿुधायो, तव्हां हिते पंहिंजी स्टूडियो स्पेस खोलण खां अॻु कीअं कमु कंदा हुआ? वॉज वर्किंग फ्रॉम होम ओनली। मूंखे वधीक कुझु कमु हुयो न, स्क्रिप्टिंग कंदो हुउमि, देन शूट कंदो हुउमि, देन एडिट कंदो हुउमि, सभु उते ई थींदो हुयो। ऐं सभु पाण? सभु पाण। शुरूआत जा घणा साल? आई थिंक थिया ई मूंखे 3 साल अञा ताईं, त अञा ताईं उन ई बिगिनर वारी स्टेज थी हले मुंहिंजे। हाणे त टीम आहे न? हाणे फुल टाइम टीम न आहे, बट असां प्रोजेक्ट बेसिस ते कमु कंदा आहियूं कि व्हेन आई कंप्लीट द स्क्रिप्टिंग, फाइनलाइज़ थी वेंदो प्रोजेक्ट, आई कॉल एवरीवन, ओके हाणे असां इहो ई कमु करण वारा आहियूं, एंड देन वी स्टार्ट वर्किंग फॉर लाइक जेतिरो वॾो प्रोजेक्ट हूंदो। बट देन मीन वाइल मां अकेलो ई स्क्रिप्ट कंदो आहियां या एक्सप्लोर कंदो आहियां अपॉर्चुनिटीज़। मेन जेको कमु आहे उहो स्क्रिप्टिंग आहे? मेन स्क्रिप्टिंग उहो तव्हां कंदा आहियो करे अकेला? इंस्पिरेशन किथां अचे? आई थिंक मां काफ़ी कॉन्टेंट हाणे ॾिसंदो रहंदो आहियां यूट्यूब ते, नेटफ्लिक्स ते, हाणे शुरू कया आहिनि मां ॾिसण, एंड देन आई टेक इंस्पिरेशन क्योंकि मूंखे सिंधी कॉन्टेंट हिन लेवल ते खणी वञिणो आहे, नॉट द कॉन्टेंट वाला इंस्पिरेशन, आई मेक श्योर कि ओरिजिनली हुजे, नथिंग शुड बी इंस्पायर्ड, नथिंग शुड बी, यस, बिकॉज जेसिताईं ओरिजिनल न आहे तेसिताईं तव्हांजी पहचान न थींदी आहे। सो आई वॉच दिस कॉन्टेंट टू लाइक अक्यूमुलेट, हिन लेवल ते कॉन्टेंट आहे, ओके दिस इज़ वेयर आई हैव टू रीच। उहा स्पेस घटि करण जे लाइ मां कॉन्टेंट ॾिसंदो आहियां एंड रियलाइज़ कंदो कि मूंखे हिते पहुचणो आहे। ओके मां ट्यूटोरियल ॾिसंदो आहियां कि हे शॉट कीअं हिन अचीव कयो, मां पंहिंजे बजट में हिनखे कीअं अचीव करे सघंदो आहियां, दैट्स व्हाट आई डू इन द स्क्रिप्टिंग स्टेज, ऐं हुन में टाइम लॻी वेंदो आहे। बट स्क्रिप्टिंग लाइ तव्हां जेके वीडियोस ॾिसो था, शुरूआत में मूंखे ॿुधायो तव्हांखे ॾिसण जो टाइम घणो मिलंदो आहे? हाणे मां पंहिंजो यूट्यूब चैनल चालू कयो आहे, जेतिरो मां लंडन में यूट्यूब ॾिसंदी हुअमि उहो हाणे ऑलमोस्ट ज़ीरो थी वियो आहे। कुझु टाइम नथो मिले, छाकाणि त हाणे मां कैमरा जे पुठियां आहियां, ठाहियां बि थी, स्क्रिप्टिंग बि थी कयां एंड एक्चुअल प्रोडक्शन। पैसा अचणु चालू थी वेंदा आहिनि त पोइ माण्हुनि जो यूट्यूब किथां ॾिसंदो माण्हू। पैसा अचणु, पैसनि जी ॻाल्हि हाणे त मूंखे ॿुधायो, पैसनि जे बारे में ॿुधायो। तव्हां त करोड़नि में था कमायो, इहो ॿुधो आहे। हलो थी वियो, ख़तमु थी वियो इंटरव्यू, ख़तमु थी वियो न। न बट मूंखे तव्हां खां पुछणो आहे, जेको तव्हां 1.5 साल अॻु आई थिंक क्लियरली वीडियो विधो जंहिंमें तव्हां स्क्रीनशॉट्स विधाया, आई लव्ड दैट वीडियो। मूंखे ख़बर आहे माण्हू तव्हांखे चवंदा हूंदा, मूंखे चवनि था तूं त लखनि में थी कमाए जॾहिं कि रुपयो बि नथो अचे यूट्यूब में, तव्हां उहो वीडियो छो विधो? बिकॉज हीअं रूमर्स फैलिजी विया हुया, एवरी अदर पर्सन वॉज मीटिंग मी, माई फैमिली, अरे हाणे त तुंहिंजो पुटु सेट आहे, हाणे त ही इज़ अर्निंग, because I was doing collaborations, I started doing collaborations, so they were wondering कि okay you are making this amount YouTube ते start में जेको उन्हनि जो algorithm हुयो, they were paying around 1 rupee per view, 60 paisa per view, which changed immediately when YouTube grew, because हेॾा content creators and हेॾा channels and they will not, it won't be possible to give that much money, तो उन्हनि drastically उन amount खे reduce करे छॾियो, but माण्हुनि जे mind में notion हुयो, so they were taking it for granted कि okay he is making that much money, he is well settled, so उहा ॻाल्हि थी चुकी हुई। so I thought माण्हू misguide था थियनि, मूंखे माण्हू मिलनि पिया कि we want to start a channel, त भाई तव्हां पंहिंजो करियर छॾे न अचो, दिस इज़ द रियलिटी,
सो वो जाम ज़रूरी हुयो बिकॉज जाम यंगस्टर नंढा नंढा मुंहिंजा पंहिंजा कज़न्स ही मैं भी गेमिंग चैनल चालू कर रहा हूँ, मैं भी ये कर रहा हूँ, भाई ऐसा कुछ नहीं है, नहीं कमाएगा. सो इट वॉज वेरी नेसेसरी टू पुट द क्लियर स्टैटिस्टिक्स. तव्हां फर्स्ट वीडियो यूट्यूब ते कहिड़ी तारीख़ ते विधो? तारीख़ मूंखे एक्ज़ैक्टली यादि न आहे, बट इट वॉज समथिंग अराउंड जनवरी 2016 ऑन यूट्यूब. आर टॉकिंग अबाउट यूट्यूब. इट वॉज लाइक लेट 2016 नवंबर सेप्टेंबर. मां फेसबुक ते सभु वीडियोस ठाहे चुका आहियां. मूंखे कंहिं अप्रोच कयो मैसेंजर ते कि ओके यू कैन पुट वीडियोस ऑन यूट्यूब एज वेल, यू विल स्टार्ट अर्निंग. सो मां छा करे छॾियो, जेके वीडियोस ठाहिया बैक टू बैक ईअं ई विझी छॾिया विथ नो सच कि मां हिन में पैसा कमाईंदुमि. राइट. बट जंहिं महिल अमाउंट ते जमा थी वियो देन रियलाइज ओके नाउ यूट्यूब इज़ अ सीरियस थिंग, हिते विझणु खपे बिकॉज यू विल स्टार्ट अर्निंग मनी. राइट. बट तव्हांखे यूट्यूब मां पैसा अचण में घणो टाइम लॻो? आई थिंक मूंखे 6 months लॻा हुआ, वधीक न लॻा बिकॉज मुंहिंजो कॉन्टेंट रेडी हुयो. मां सिर्फ़ु पोस्ट करे छॾियो. मां ख़ासि हुन लाइ स्टार्ट न कयो हुयो. एंड देवर नो सच क्राइटेरियाज कि 4000 आवर्स कॉन्टेंट हुजणु खपे, 1000 सब्सक्राइबर्स हुजणु खपे. एट दैट टाइम यूट्यूब वॉज वेरी सपोर्टिव. दे यूज़ टू डू वर्कशॉप्स, दे यूज़ टू गिव अस स्पेस, दे यूज़ टू गाइड अस. त इहा ॻाल्हि स्टार्टिंग में हुई त मूंखे हुन में तकलीफ़ न थी. जेको लोगन पॉल जो इंसिडेंट थियो उन खां पोइ जाम हालतूं ख़राब थी वियूं. उन खां पोइ तव्हां ते कुझु असरु पियो कि ख़ाली न्यू यूट्यूबर्स ते कुझु हुननि चेंजिस आणियूं तव्हां लाइ? बि मूंखे उन्हनि जो ख़बर न आहे तॾहिं. न असां लाइ त आई डोंट थिंक एक्ज़िस्टिंग लाइ त कुझु असरु थियो हुयो. बट दे कीप चेंजिंग एल्गोरिदम्स, दे कीप रिड्यूसिंग द रीच, दे कीप मॉडिफाइंग द रीच एज पर द कॉन्टेंट. कि अगरि अहिड़ो कॉन्टेंट वञे थो त हुनजी रीच कब करणी आहे. त Is it? या इट्स ट्रू. सो इट्स ऑल विद देम. कंहिंखे बि रियलिटी ख़बर न आहे पोयां छा थी हले बिकॉज एट द एंड ऑफ द डे इट्स देयर बिज़नेस. यू कैन नॉट डिपेंड योर करियर ऑन देम. सो इट्स एट द एंड ऑफ द डे इट्स देयर बिज़नेस. तो उहो सभु थिए थो, असांखे कुझु ख़बर नथी पए. त पोइ तव्हांखे पंहिंजी वेबसाइट ठाहिणु खपे तव्हां हिसाब सां? आई एम नॉट श्योर. मुंहिंजो इहो कि मां 3 साल इहा शइ करे छॾी एंड आई एम लाइक ओके आई एम फीलिंग कॉन्टेंट. मूंखे प्यार बि मिलियो जेको खपंदो हुयो. मां कॉन्टेंट ठाहे छॾियो, मुंहिंजी जेकी दिलि हुई. जाम माण्हुनि पसंदि बि कयो. आई डोंट वांट टू डिपेंड ऑन एनी पर्टिकुलर थिंग. आई वांट टू कीप एक्सप्लोरिंग. कि क्रिएटिविटी अंदरि मूंखे मिलियल आहे त मां जाम वेज सां थ्रू करे सघंदो आहियां. लाइक स्टार्टेड विद द वाइन्स एंड स्केच वीडियोस एंड वेब सीरीज. नाउ आई एम फोकसिंग ऑन मर्चेंडाइज़. उहो बि हिकु वे हो कि क्रिएटिविटी एक्सप्रेस करणु. 100%. yes. जीअं इवॉल्व था थियूं असांखे प्लेटफॉर्म्स ॻोल्हणा पवंदा पंहिंजे लाइ. जीअं फेसबुक ते मां स्टार्ट कयो हुयो. फेसबुक वॉज माई वेरी स्ट्रॉन्ग प्लेटफॉर्म. यूज़ टू गेट वायरल इमीडिएटली. बट नाउ इट्स द ऑपोजिट. फेसबुक डज़ंट गिव रीच एट ऑल. सो फेसबुक खे मां कंसिडरेशन में हटाए छॾियो. Okay. So you cannot depend on any of the platforms. त हाणे रीच यूट्यूब तो ॾे. True. YouTube is the only reach giving platform because हुन में subscribers आहिनि मुंहिंजा. Yeah. बट ऑल्सो यूट्यूब जो जीअं तव्हां चयो एल्गोरिदम उहो स्टेबल न आहे. त हे जेके यूट्यूब फैन फेस्ट थियनि था एंड यूट्यूब जा कहिड़ा प्रोग्राम्स थींदा आहिनि? Next up, create a camp. राइट. उन्हनि जी घणी सपोर्ट मिलंदी आहे तव्हांखे? बिकॉज आई थिंक ख़ाली अकेला तव्हां सिंधी क्रिएटर आहियो हुन में. हा, त उन बारे में प्लीज़ मूंखे ॿुधायो. मां न 2017 में फर्स्ट वेब सीरीज ठाही हुई. लाइक फर्स्ट सिंधी वेब सीरीज. आई वॉज राइटिंग अ वीडियो. आई थॉट कि ओके यार हिन वेब सीरीज बि ठही सघंदी आहे. इन द वर्ल्ड फर्स्ट एवर सिंधी वेब सीरीज. सो मां पंहिंजे पेरेंट्स सां डिस्कस कयो कि मां स्क्रिप्ट लिखी आहे एंड मूंखे वेब सीरीज ठाहिणी आहे त हिन में मूंखे पैसा खपंदा थोरा. So they were like, we were discussing, it was something around 1:30 in the midnight. Budget. Yeah, ॻाल्हायूं पिया कि okay, they were like केतिरो थी सघंदो आहे ख़र्च. Do you think करणु खपे न करणु खपे? I told them कि अगरि सक्सेस थी वियो त मुंहिंजो टाइटल मिलंदो कि he created a first Hindi web series and the amount is not much. कुझु थी न वेंदो. अगरि न थियो त we'll still figure out कि अॻियां न ठाहिबो हुनखे. But then I was fortunate enough कि असां फर्स्ट एपिसोड ठाहियो, सेकंड एपिसोड ठाहियो, then थर्ड एपिसोड में स्क्रिप्ट में इहो कि we are going to Goa. Because concept ही हुयो. Then lot of hotels from Goa approached me. We saw your video, we saw your web series, we feel it's very exciting and please come shoot with us, let's collaborate. So that's where मुंहिंजो थोड़ो सो burden घटिजी वियो because brand came in. Right. And as soon as it came out, it went viral. Hindustan Times approached, okay, this is something good. And then YouTube next up जो phase हले पियो, where they figure out creators who are doing extremely well, top 12 channels. And I got a call कि you are one of the top 12. Top 12 इंडिया में? इंडिया में. कि खाली कॉमेडी? नहीं, इंडिया में totally. All over. All genre. So I was very happy कि proper Sindhi. What an honor. I was very happy. 4 days I was staying in Mumbai. सॼो ॾींहुं सुबुह like morning 7:30 to night 10. I was meeting creators from all across the India. त हुन व्लॉग्स ठाहिया? मां ट्राई कयो फर्स्ट टाइम व्लॉग करण जो. I know घटिया ठाहिया एकदम. What rubbish! I liked it. घटिया छो? I don't know, मूंखे पंहिंजो कंटेंट वधीक न वणंदो आहे. Maybe because I am all day thinking and all day doing it, तो मां पाण बोर थी वेंदो आहियां शायद. Maybe that's one of the reason. थोरो पाण खे असांजे एंगल खां ॾिसो. बट वो 4-5 ॾींहं जेको मां सिखियो, दे ऑनर्ड, दे अप्रिशिएटेड, तो जाम मोटिवेटिंग हुयो. बिकॉज हुन में ख़बर बि पए कि यू आर वैल्यूड क्रिएटर.
एंड दे स्टिल सपोर्ट मी, दे स्टिल नो मी. यूट्यूब एंड ट्विटर ते मूंखे फॉलो कंदा आहिनि. दे कीप आस्किंग मी. मां जंहिं महिल बि असां इवेंट्स ते मिलंदा आहियूं त दे कीप आस्किंग हाउ आर यू डूइंग. उन्हनि खे ख़बर आहे कि हे हिकिड़ो सिंधी क्रिएटर आहे. सो इट्स अ गुड बॉन्डिंग. दे आर डूइंग वेरी वेल. उहा जेकी तव्हां ठाही हुअ गोवा वारी फर्स्ट एवर वेब सीरीज़, आई डोंट नो कीअं ठही वई. मूंखे पाण ते विश्वास न थींदो मां छा करे छॾियो. दिलि छॾियो अञा घणो हम्बल थियणो आहे. न सीरियसली थो चवां मां. स्क्रिप्टिंग तव्हां कयो, ॾेढ ताईं पेरेंट्स सां तव्हां ॻाल्हायो त पोइ ठहंदी न. मतलब हीअं प्लान न हो कि ये सभु थी वेंदो, वेब सीरीज ठही वेंदी. मां बिकॉज मां ॿुधायो प्रॉपर मूंखे ट्रेनिंग हुई न. एंड आई वाज टेकिंग डिसीजंस बेस्ड ऑन माय गट एंड माय इनर फीलिंग्स. बट दैट्स व्हाट मैटर्स न. तव्हांजी नियत क्लियर हुई न, तव्हांखे ख़बर हुयो छा करिणो आहे. हाणे कीअं मां हाणे वेब सीरीज ठाहींदो आहियां त इट टेक्स 3 months ऑफ प्रॉपर स्क्रिप्टिंग, प्रॉपर प्लानिंग, प्रॉपर एडिट, प्रॉपर मार्केटिंग यू नीड टू डू बिकॉज ऑडियंस इज दैट बिग. बट तंहिं टाइम ते सभु थींदो पियो वञे. असां टिकट्स बुक करायूं, असांखे कुझु प्लान न हुयो. मां स्क्रिप्ट में लिखियो कि असां ट्रेन जी रनिंग शॉट्स खणंदासीं. हुते कीअं खणंदासीं सभु पाण ई पियो थिए. सो लाइक उहो थींदो आहे न कि डेस्टिनी सपोर्ट कंदी आहे तंहिं टाइम ते. दैट वाज द सिचुएशन. ऐं तव्हां त महिर बि खोर आहे, एॾियूं आसीसूं आहिनि माण्हुनि जूं. तव्हां जहिड़नि माण्हुनि जूं. दिलवेन हे तव्हांजो इंटरव्यू आहे. अच्छा लिसन टेल मी, तव्हांजो जेको इहो वेब सीरीज़ हुयो, मूंखे इहा ख़बर पई आहे कि उन मां हिकु सॼे एपिसोड जी फुटेज गुम थी वई. दैट गोवा टाइम अथई. यस, उहो त हॉरिबल सिचुएशन. उनजे बारे में प्लीज़ ॿुधायो तव्हां छा कयव. जीअं मां ॿुधायो न, मां प्रॉपर ट्रेनिंग न हुई त मां वी केम बैक फ्रॉम गोवा एंड हाणे टाइम हुयो फुटेज कॉपी करण जो. आई वॉज वेरी नाइव. मूंखे ख़बर ई न हुई छा थींदो आहे. मां जस्ट कार्ड लॻायो, मम्मी जी ब्रेड वठी अच, मां ब्रेड वठण वियो आहियां. वापसि आयुमि ओके फुटेज कॉपी मां कढी छॾी. मूंखे एतिरो ध्यानु में न कि मां रीचेक कयां कि सॼी प्रॉपर कॉपी थी की न. ख़बर पई कढी छॾी, कार्ड फॉर्मेट करे. द इक्विपमेंट्स वर ऑन रेंटल बेसिस. आई हैड टू रिटर्न बैक दोस इक्विपमेंट्स. सभु इक्विपमेंट्स वापसि हली विया. हाणे एडिट चालू थी वई. फर्स्ट एपिसोड थी वियो, सेकंड एपिसोड थी वियो, सभु थी वियो हुयो. थर्ड एपिसोड जो हाफ एपिसोड पूरो थी वियो. एंड देन यार शॉर्ट ॾिसण नथा अचनि कुझु. वी वर सर्चिंग फोल्डर्स. आई वाज सर्चिंग. Oh shit. There was no footage. I can't go back to Goa. I can't take all again because जाम खसा खर्च कयो हुन ते. काफ़ी स्ट्रेस वारो हुयो. बट देन I figured out okay छा करणु खपे. बिकॉज हाणे रस्तो डू और डाई वारी सिचुएशन हूंदी आहे त यू हैव टू डू समथिंग. देन दैट्स वेयर आई फाउंड अ न्यू वे ऑफ नरेटिंग अ स्टोरीज. जेके फुटेज गुम थिया आहिनि उहो मां पंहिंजे आवाज़ सां चवां. पोइ मूंखे धीरे धीरे ख़बर पई कि हॉलीवुड मूवीज़ में बि इहो फॉर्मेट आहे. दे नरेट अ लॉट ऑफ सिचुएशंस. मूंखे पोइ इहा ख़बर पई एंड दैट बिकेम माई पैटर्न कि हुन टाइम ते अगरि फुटेज गुम न थिया त मूंखे इहो वे न ख़बर पई मां अॻियां यूज़ न करे सघां. हिन में बि सणाई एग्जांपल ॾियो हुन सीरीज़ मां कहिड़ो पार्ट हुयो. अगरि थर्ड एपिसोड ॾिसंदो न, आई एम नरेटिंग द एंटायर थिंग. मां जंहिं महिल ट्रेन में चढ़ा थो, आई एम नरेटिंग द सिचुएशन. हुन त फ़ाइदो छा थो थिए कि व्यूअर खे न एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन बि ॾेई थी सघिजे ऐं जेकी फुटेज मिसिंग आहे हुन मां तव्हां एक्सप्रेस था करे सघो. वॉइस ओवर. ऑल्सो वी वर नॉट विद वेरी प्रोफेशनल इक्विपमेंट्स. त हुन वे सां छा थियो, जिते आवाज़ जाम ख़राबु हुयो उते मां उहो कटे करे बि नरेशन ॾेई छॾी. रस्तो कढियो. मिली वियो. 20 मई 2017 दी मोस्ट अवेटेड डे. ट्रेन में चढ़ण सां ई असां अनिल भाऊ जी मूड ख़राबु करे छॾी. जंहिं महिल हुनखे असां ॿुधायो की असां हुनजी टिकट न कढाई आहे, छाकाणि त हुन असांखे चयो हुयो त उहो हेठि चादर पथारे बि सुम्ही पवंदो. जाम जॻहियुनि त सुठो मिलियो. एंड आई थिंक लास्ट क्लाइमेक्स में एंगल्स जो जाम प्रॉब्लम थियो. बट देन अवर ऑडियंस इज सो काइंड. दे गॉट द स्टोरी. त हुननि खे फ़र्क़ु न पियो कि स्टोरी आहे. बट मतिलबु एंगल्स कहिड़ा ख़राबु हुया. बट जेके प्रोफेशनल आहिनि हुननि खे ऑब्वियसली ख़बर पवंदी कि ओके यू यस. बट दैट डजंट मैटर. मूंखे ख़बर नथी पए न. त तव्हां 4 एपिसोड्स थियण वारा, तव्हां 2 विधा टोटल. मतिलबु 3 ई हुया. असां प्लान 3 ई हुया. जेको गुम थी फुटेज हुन में छा थियो, असां वी आर डूइंग अ मल्टी कैम शूट कि 2 कैमरास आहिनि. त हुन में हिकु कैमरा जी फुटेज गुम थी चुकी हुई. लकीली वी हैड द सेकंड कैमरा. बट यस ऑल्सो व्हाट वी डू इज समटाइम्स असांखे शौक़ु हूंदो आहे कि बिहाइंड द सीन्स फुटेज निकिरे. सो आई ऑलवेज यूज टू मेक समवन सिट एंड उन फोन में कर. त कुझु शॉट्स हुन बि हेल्प कई कि उहो कैमरा वारो वेठो कढे पियो पंहिंजे मोबाइल में. किथे किथे उहो बि कनेक्ट थी विया. त माना क्वालिटी में थोरो फ़र्क़ु पियो. बट छोकी उहो नेग्लिजिबल सेकेंड्स लाइ शॉट हुयो त कंहिंखे ख़बर ई न पई केॾो फ़र्क़ु हुयो. आईफोन इज़ ग्रेट तो बचाए छॾींदो. आई नो, आई एग्री. दिलवेन मूंखे कास्टिंग जे बारे में ॿुधायो. तव्हांजी जेकी टीम आहे, तव्हांजे वीडियोस में जेके माण्हू ॾिसण ईंदा आहिनि उहे तव्हां पाण सिलेक्ट कंदा आहियो कि कास्टिंग प्रोसेस हूंदो आहे कि सभु दोस्त ई आहिनि. लाइक यार सभु दोस्त थी वेंदा आहिनि यूजुअली. स्टार्टिंग आई स्टार्टेड विद माय फ्रेंड्स ओनली, जेके दोस्त हुया. बट देन मां ॿुधायो कंटेंट ॾिसंदो रहंदो आहियां. मां आई गेट टू नो कि हू इज़ अ गुड आर्टिस्ट, हू इज़ अ गुड एक्टर. माना हाणे तव्हांखे परख थी वई आहे. मतिलबु मां कास्टिंग खे नंबर 1 प्रायोरिटी ॾिनो आहे. बिकॉज मां जंहिं महिल हे सभु शुरू बि न कयो हुयो, आई वॉज मेकिंग वन वीडियो एंड मां अज़्यूम कयो कि दिस गाय विल डू वेरी वेल इन द एक्टिंग. मूंखे लॻे थो जाम सुठो लॻंदो. बट वी वेंट ऑन द लोकेशन, वी ट्रेवल्ड ऑल द वे टू महाबलेश्वर एंड मां स्क्रिप्ट खणी हुयमि, खोली, इहो डायलॉग न पुछी सघे. ओह शिट.
Oh my god, तव्हां प्रैक्टिस न कराई हुअसि? न मूंखे कास्टिंग ते मतलब ख़बर न आहे कि कास्टिंग केतिरी इंपॉर्टेंट हूंदी आहे हुतां मूंखे ख़बर पई कि कास्टिंग इज़ नंबर 1 प्रायोरिटी बिकॉज व्हेन यू कास्ट तव्हांखे लॻो ॾिसण में सुठो आहे? यस ही विल डू वेल त हुनखे सिंधी बि न ईंदी ॻाल्हाइण ऐं मां सिंधी वीडियो ठाहिणा पियो My god. so that's where I realized कि casting is if you do the casting right half work is done because he will manage the dialogues and he like manage the expressions because ultimately हुनखे एक्सप्रेस करणी आहे मुंहिंजी स्क्रिप्ट त हुतां मूंखे आइडिया अची वियो कि कास्टिंग छा थींदी आहे हुनजे इंपॉर्टेंस में ख़बर हुई एंड टिल डेट मां कास्टिंग में कॾहिं बि कॉम्प्रोमाइज़ न कंदो आहियां बिकॉज पीपल कीप अप्रिशिएटिंग मी कि तुंहिंजी कास्ट प्रॉपर थी लॻे हर कोई परफेक्ट एक्टिंग करे त उते उहो कमु ईंदो आहे That matters. when I write script because I know I'm working with non actors because none of them is professionally well trained actor जेके बि मुंहिंजा फ्रेंड्स हुया ओवर द टाइम एक्टिंग सिखी आहिनि भले बट देर नन ऑफ देम आई लाइक कि मां हुनखे फिक्शनल कुझु ॾींदुमि त करे वेंदो सो आई राइट स्क्रिप्ट अकॉर्डिंग टू देम आई टेक टाइम हे छा सही लॻंदो हिन ते छा सुठो लॻंदो Oh, that way. या आई टेक टाइम हर हिकु जो सोचे करे हू लिखंदुमि बिकॉज सेट ते टाइम न वेंदो पोइ बिकॉज ही हैज़ ओनली टू बी हिमसेल्फ ओनली हर सेल्फ ओनली Right. दैट्स ईज़ी त कास्टिंग अॼु तव्हां पब्लिक कॉल्स कंदा आहियो कि तव्हां पाण ई सिलेक्ट कंदा आहियो जेके माण्हू ध्यान में आहिनि? न मां यूजुअली हिते ॾिसंदो आहियां कॉन्टेंट जेके ठाहिनि था एक्ज़िस्टिंग माण्हू लाइक कीप स्टॉकिंग मां स्टॉक जाम कंदो आहियां माण्हुनि खे बिकॉज दैट्स माई जॉब उल्हासनगर जा? नॉट उल्हासनगर इन जनरल एवरीवेयर I'm all the time because असांखे कम ई लैपटॉप ते आई कीप स्क्रॉलिंग आई कीप स्टॉकिंग ऑल्सो मां काफ़ी जाम माण्हू मिलंदो बि आहियां तो 90% ऑफ टाइम मां हुनखे ऑब्ज़र्व कंदो आहियां राइट नाउ आई एम ऑब्ज़र्विंग यू राइट नाउ आई एम ऑब्ज़र्विंग पीपल बिहाइंड द कैमरा Yes. सो उन मां मूंखे इंस्पिरेशन मिलंदी आहे मूंखे ख़बर पवंदी आहे कि ओके हे सीन अगरि मां करिणो आहे त हे सुठो करे सघंदो आहे सो दैट्स ऑल प्योरली फ्रॉम द ऑब्जर्वेशन एंड द स्टॉकिंग दैट आई डू त अगरि पब्लिक मां कंहिंखे तव्हांजे वीडियो में काफ़ी रिक्वेस्ट आहिनि कि असांखे बि अचणो आहे बिकॉज जेतिरा माण्हू ॾिसंदा त हुन खां डबल माण्हू खे एक्टिंग करणी आहे हाणे Yes. बिकॉज दे फाइंड इट वेरी रिलेटेबल क्योंकि हे करे त असां बि करे सघंदा आहियूं सो वे प्लानिंग कि अगरि असां हिनखे स्टेप फॉरवर्ड अॻियां खणी वियासीं त असां पब्लिक प्रॉपर कंदासीं हुनखे बिकॉज एवरीबडी डिजर्व्स अ चांस Properly. मां ॾिसी वरितो तव्हां पहुचंदो बि न तव्हांखे फोन अची वेंदो सुठियूं लाइन्स लिखजो प्लीज़. अच्छा टेल मी तव्हां जेके हाणे रीसेंट मी एंड भाऊ सीरीज़ ठाही उनजे ख़ाली स्क्रिप्टिंग खे घणो टाइम लॻो? स्क्रिप्टिंग टू फ्लैट 2 months डिड नथिंग कुझु बि न? कुछ भी ना फेब्रुअरी स्टार्टेड टिल आई थिंक अप्रैल बिगिनिंग सुबुह ईंदुमि मां लैपटॉप खणंदुमि अॼु कुझु लिखंदासीं राति जो लैपटॉप बंदि कर मत कुझु न लिखियो जस्ट लाइक PhD. बिलीव मी मुंहिंजा ओड़ा ॾींहं रहिया लाइब्रेरीज़ में लाइक अॼु त 10 पेज लिखंदमि मां पंहिंजे थीसिस जा 0 वर्ड्स बट उहे ॾींहं बि हुया जिते प्रोडक्टिविटी जाम बि थी. सो इट फील्स बैड व्हेन यू गो टू बेड प्रोडक्टिव डे न हूंदो आहे त जाम रिग्रेट थींदो आहे कि अरे कुझु बि न थियो अॼु एंड यू आर नियर टू द डेडलाइन देयर लॉट ऑफ प्रेशर्स फ्रॉम फ्रेंड्स फ्रॉम फैमिली फ्रॉम टीम फ्रॉम ब्रांड कि भाई वी हैव कमिटेड अ टाइम एंड यू हैव टू डिलीवर इट सो मी एंड भाऊ में मूंखे टाइम लॻी वियो बट देन आई लर्न समथिंग कि तव्हां फिक्शनल कुझु न लिखी सघंदा आहियो आई वॉज ट्राइंग टू राइट अ फिक्शनल थिंग प्रॉपर स्टोरी इन खां पहिरियों मां सभु रिलेटेबल कया हुया nothing was fictional this time I was trying to do a fictional content but मूंखे पोइ ख़बर पई one fine day it was 10:30 at the night and I realized कि fictional न लिखी सघिबो आहे अगरि दिलि सां एक्सप्रेस करिणो आहे दिलि ताईं पहुचाइणी आहे त जेको दिलि सां असां पाण ऑब्ज़र्व कयो आहे इहो ॾिठो आहे त उहो ई असांखे लिखणु खपे एग्जाम्पल ॾियो फिक्शनल माना तव्हां छा पिया करणु चाहियो? जीअं हॉलीवुड मूवीज़ हूंदियूं आहिनि जीअं बॉलीवुड मूवीज़ हूंदियूं आहिनि जाम टाइम अहिड़ो हूंदो आहे कि रिलेटेबल न हूंदी आहे हिकु फिक्शनल स्टोरी हूंदी आहे 90% ऑफ टाइम हॉलीवुड इज़ फिक्शनल कि इहो तव्हां सोचे बि न सघंदा उहा स्टोरी हूंदी आहे आई वॉज ट्राइंग टू राइट अ फिक्शनल कॉन्टेंट अगरि प्रॉपर स्टोरी क्रिएट करणी पई कयां आउट ऑफ द ब्रेन नॉट फ्रॉम द हार्ट त हुन में जाम तकलीफ़ थींदी आहे मे बी बट मूंखे रियलाइज़ थियो कि जेसिताईं मां उनखे फील न कयो आहे तेसिताईं मां ओतिरो सुठी तरह लिखी न सघंदुमि अञा टाइम विञाईंदो वेंदुमि बट देन आई रियलाइज़ मूंसां गॾु हिकिड़ा भाउ हूंदा आहिनि ही इज़ एक्सट्रीमली फेमस एज मी त रियल लाइफ त ॿुधायो. न मी एंड भाउ जेके सीरीज़ में ही इज़ वेरी फेमस नाउ आफ्टर द सीरीज़ Of course, yes. हा. तो हुननि सां मां ऑलमोस्ट ऑल द टाइम हूंदो आहियां इवेंट्स ते वञा मां वर्कशॉप्स ते वञा मीटिंग्स ते वञा यस ही इज़ ऑलवेज विद मी त सडनली उन्हनि सां गॾु मुंहिंजा मूवमेंट्स कुझु मूंखे क्लिक थिया माइंड में तो आई थॉट दीज टू आर द कैरेक्टर्स असां जेके हरकतूं पाण में कंदा आहियूं ही हिमसेल्फ इज़ अ कैरेक्टर त मूंखे रियलाइज़ थियो कि लेट मी जस्ट क्रिएट अ कैरेक्टर्स ऐं असां जेके लाइफ में कयो आहे फेस कयो आहे हुननि जे मथां ई छो मां सिचुएशन्स क्रिएट न कयां हुन कैरेक्टर जे अराउंड ई मां सिचुएशन छो क्रिएट न कयां दैट्स बिकम द जॉब ईज़ी एकदम ईज़ी थी वियो कि कैरेक्टर्स क्रिएट थिया नाउ यू जस्ट हैव टू स्विच द स्टोरीज कि ओके आई विल टेक अ लव स्टोरी वेयर दिस भाऊ which is this Seen it, yes. I'll take a love story where there's a भाऊ who falls in love with a young girl and then उन्हनि जो कैरेक्टर खे मां हुन में ॾेखारियां and then I'm planning to do season 3 season 4 because मुंहिंजो प्लान हुयो कि अगरि अॻियां मां हिनखे वधायां थो मी एंड भाऊ सीज़न 1 सीज़न 2 कोई वॾो तो थी वञे नंढो ॿार त ही शुड से कि असां नंढे हूंदे मी एंड भाऊ ॾिसंदा हुयासीं How thoughtful. That's brilliant. अॼु ताईं असां कैरेक्टर्स ई ॾिठा आहिनि
you take any cartoon, Mr. Bean, Noddy, these are the characters. You don't remember a story, but you remember the character. I love Tom and Jerry. Yeah. I'm grown These are the up characters. watching- Yeah. So thought of creating characters. Then job easy थी ना. You just have to change the stories. You just have to life में जेको तव्हां feel कयो था, face कयो था, उनखे तव्हां screen ते खणी अचो. त 2 महीना तव्हां कुझु बि न विधो YouTube ते? Nothing, because मां adamant हुयुमि कि भाई मां gap खई आहे त मां हाणे अहिड़ो जहिड़ो बि कुझु खणी आयमि न, people will judge me because 2 महीना खणी छॾे तूं हे छा विधो आहे. त 2 महीना स्क्रिप्टिंग ॾा जी 2 महीना स्क्रिप्टिंग ॾा तव्हां खयव, उन महिल कुझु न विधो YouTube? नथिंग. मुंहिंजो मां हुयुमि न कि मूंखे वेब सीरीज़ विझणी आहे ऐं हीअं पियो लॻे हाणे थी वेंदो, हाणे थी वेंदो, हाणे थी वेंदो, हाणे थी करे 2 महीना निकिरी विया. ऐं पोइ स्क्रिप्टिंग खां पोइ जो प्रोसेस ॿुधायो प्लीज़. स्क्रिप्टिंग जीअं थी वई, वसंत वैली वॉज अ कोलैबोरेटर. They approached. They approached me, like the process started around 2018 and like they wanted to do something with me, but मां थोड़ो सो तंहिं महिल occupied हुयुमि. Process stretched to February, March में असां फाइनली कयो. स्क्रिप्टिंग 2 महीना लॻी विया, लाइक अप्रोक्स अप्रैल में मां ख़तमु कई एंड देन इट्स टाइम फॉर द प्रोडक्शन कि हाणे स्क्रिप्ट थी चुकी आहे, इट्स टाइम टू कॉल एक्टर्स. ऐं मां हीअं हुयुमि कि मां 1-2 कैरेक्टर्स लिखां पियो जंहिं महिल मां माइंड में माण्हू हुयो हुन त ॻाल्हायो न हुयो मां कि तव्हां कंदो की न. I was that confident, एॾो ओवर कॉन्फिडेंस में कमु पियो कयां मां. But then I called them, they were very kind, they were like, okay, we will do it. Thank God. Thank God. त हिन डेडलाइंस ते जाम मैसी कमु हूंदो आहे. मां शूट चालू हूंदी आहे मुंहिंजी 15 मिनट खां पोइ शॉट अबाउट मोर कैरेक्टर अञा ताईं न आहे बिकॉज आई एम स्टिल अनेबल टू फाइंड आउट. देन आई मेक कॉल्स एंड समबडी गेट्स रेडी बिकॉज असां शॉर्टलिस्ट कंदा आहियूं कि हे माण्हू सुठो लॻंदो एंड वी कॉल ऑल ऑफ देम एंड हिकु माण्हू हुन में रेडी थी वेंदो आहे एंड इट्स ऑन द सेट. एॾो मैसी प्रोसेस हूंदो आहे. त माना ॾाढो स्ट्रेसफुल आहे. लॉट ऑफ ॾिसो था वार कीअं मुंहिंजा ख़तमु थियनि मुंहिंजा. मां अच्छा वारे ते ॻोल्हियां. अच्छा वारा न आहिनि मूंखे लकीली. शूट जो थोरो ॿुधायो न कीअं थींदो आहे? शूट if we talk about me and भाऊ असांखे सुठे बजट ते करणी हुई बिकॉज आई हैड अ ड्रीम ऑफ डूइंग इंडस्ट्री लेवल वर्क. हिन खां पहिरियों असां नाइव लेवल ते पिया कयूं कि ठीकु आहे जेतिरो ईंदो आहे जेतिरो बजट आहे उते करिणो आहे. बट हिन में हुयो कि जेके बि प्रॉपर वेब सीरीज़ ठहनि थियूं उन जहिड़ो ई प्रोडक्शन क्वालिटी हुजे, उन जहिड़ी स्क्रिप्टिंग हुजे, उन जहिड़ी सुठी कास्ट हुजणु खपे, कॉस्ट्यूम्स एवरीथिंग शुड बी ऑफ दैट लेवल. त तंहिं महिल काफ़ी सारी प्लानिंग लॻी. देन देयर इज़ अ फ्रेंड ऑफ माइन हु इज़ अ फिल्म अवार्ड विनिंग नेशनल फिल्म मेकर. I called him all the way from Delhi because I want him to support me in a proper technical part. He's well trained because I'm proper na आया. So I told him the script, he loved it and then असां decide करणो कि okay, we will use these equipments, we will use these. असांखे हे सभु प्रोडक्शन में असांखे हे सभु विझणो आहे. त उहो डिसाइड करण में आई थिंक अप्रोक्स अराउंड 15-20 डेज़ हली विया एंड देन असां स्टार्ट करे छॾी शूट करणु. फैंटास्टिक. मूंखे थोरो हाणे कैमरा टेक्निकलिटी जे बारे में ॿुधायो. तव्हां शुरू में फ़ोन खां चालू कयो. अॼु तव्हां वटि पंहिंजो कहिड़ियूं कैमराज़ आहिनि? मूंखे अञा ताईं हिकिड़ी कैमरा जेका मां यूज़ कंदो आहियां ATD कैनन ATD ऐं मूंखे उहो रखणी पवंदी आहे बिकॉज स्टार्ट में त मां ऑडियंस न हूंदी त हथ में पकड़े ठाहींदो हुउमि बट देन पीपल स्टार्टेड वॉचिंग इट ऑन TV. त दे यूज़ टू टेल मी ध्रुवन कैमरा शेक थी थिए, क्वालिटी लो आहे, TV ते पिक्सल्स फट रहे हैं. देन मां ॿुधायो नेक्स्ट अप में मां हुयुमि त दे वर वेरी काइंड. दे गेव एवरी यूट्यूबर 1,50,000 वाउचर फॉर द प्रोडक्शन. सो आई बॉट अ लैपटॉप मैकबुक फॉर द एडिटिंग बट मां ग्रेजुअली धीरे धीरे प्रोडक्शन में मां पंहिंजी ATD बि वरिती which helps me everywhere. If I want to vlog, if I want to do interview, if I want to send someone a bite, वो मूंखे यूज़ करण में जाम समझ. That's a huge help. Yeah, that's a huge help. ऐं हिन लाइ तव्हां मेन भाउ लाइ कहिड़ियूं कहिड़ियूं कैमराज़ यूज़ कयव? I used Sony A7 III I think, but then we were doing a multicam, proper Sony lenses, then gimbals. There were lot of equipments. I don't know कि असां केतिरो मूंखे यादि नथो अचे because it's been 2 months, but lot of equipments, but they were very high quality. Proper असां crew घुराई जेकी हर कोई डेडिकेटली कमु हैंडल करे because असां उहो पाण ई असां साउंड हैंडल कंदासीं, पाण असां कैमरा बीहंदासीं. बट आई वॉन्टेड कि सभु मूंखे प्रॉपर स्क्रिप्ट ते फोकस हुजे त देन डेडिकेटेड क्रू फॉर साउंड, फॉर कैमरा, फॉर माई फ्रेंड्स वर हेल्पिंग मी विद द केटरिंग पार्ट. दे यूज्ड टू टेक अप कि कुछ सामान वठी अचणो आहे. दे वर ऑलवेज देयर फॉर द हेल्प. सो रनर्स हुआ बेसिकली Yes. कि दे वर वेरी हेल्पफुल. तो हे सभु प्रोसेस हुयो. And proper makeup artists हुया? I don't believe in makeup actually because the script is a story next door. एक माण्हू बिल्डिंग में रहे थो, हिकु लेडी बिल्डिंग में रहे थी, हिकु छोकिरो बिल्डिंग में रहे थो. आई वॉन्ट इट एज ऑथेंटिक एज पॉसिबल. सो मेकअप कंदा बि आहे न त आई यूज टू टेल देम रिमूव इट प्लीज़. मूंखे मेकअप बिल्कुलु न खपे. आई वॉन्ट इट एज रियल एज पॉसिबल. अगरि मेकअप था कयो त थोरो होशियार माण्हू हूंदो न पकड़ींदो की ओके दिस इज ऑल अननेचुरल के कयल आहे स्क्रिप्ट. बट इफ यू आर नेचुरल त पीपल रिलेट कंदा आहिनि की असां बि घर में ईअं लॻंदा आहियूं, असां नाइट ड्रेस में ईअं लॻंदा आहियूं. So I wanted that authentic.
तव्हांजो मेन भाउ सीरीज़ जंहिंमहिल मां ॾिसां पई एंड 2 साल अॻु जंहिंमहिल मां तव्हां सां ॻाल्हायो 2-2.5 साल अॻु आई कुड सी द ग्रोथ आई कुड सी द डिफरेंस कैन यू सी द डिफरेंस अ लॉट मां पंहिंजो हूअं वधीक ॾिसंदो न आहियां बट मी एंड मां रगड़ी ॾिसंदो आहियां बिकॉज़ आई एम श्योर कि ओके दिस इज़ वॉट आई अचीव्ड इहो ड्रीम सेट हुयो मुंहिंजो अहिड़ी क्वालिटी ड्रीम हुई सो मूंखे काफ़ी डिफरेंस ॾिसणु ईंदो आहे पोयां न ॾिसी सघंदो आहियां अरे यार हे छा करे छॾियो अरे हे छा थी वियो बिकॉज़ वेन यू आर क्रिएटर यू डोंट लव योर प्रीवियस वर्क बिकॉज़ यू आर आउट ऑफ इट नाउ हाणे तव्हां एॾा ग्रो थी विया आहियो मेंटली की तव्हांखे पंहिंजो कमु ओतिरो न वणंदो तव्हां घणो टाइम स्पेंड कंदा आहियो टेक्निकल रिसर्च में हाणे जीअं तव्हां मूंखे ॿुधायो पिया तव्हां एंगल्स लाइ वीडियो पिया ॾिसो त उन जे बारे में थोरो ॿुधायो जिन खे अगरि यूट्यूब चैनल चालू करणो हुजे त उन्हनि लाइ रिसर्च घणी इंपॉर्टेंट आहे I think 90% of time is the research because when everything is all in your mind on paper on set जाम कम easy थी वेंदो आहे लाइक ओतिरो न आहे कि बाक़ी जेके हथ में न आहिनि त मिस्टेक्स थियणियूं आहिनि उहो हेल्पलेसनेस उते अचणी आहे बट वेन यू ऑल प्रिपेयर्ड ऑल इन द हेड त तव्हांजो कमु जाम ईज़ी थी वेंदो मां आई एम 90% ऑफ टाइम रिसर्चिंग मतिलबु थींदो आहे न कि माण्हू मूंखे पुछंदा आहिनि तव्हां फ्री टाइम में छा कंदो आहे फ्री टाइम में मां हे कंदो आहियां लाइक देयर इज़ नो फ्री टाइम अदर देन दिस बिकॉज यू ऑल द टाइम बिकॉज कमु ई इहो करिणो आहे असांखे यू हैव टू सभु माइंड में खणणो ई खणणो आहे कहिड़े कहिड़े टॉपिक्स ते रिसर्च कंदा आहियो 90% ऑफ टाइम आई वॉच कॉन्टेंट कि जेको मूंखे अलॻि लॻंदो आहे बेसिकली दिस आई एम वॉचिंग दिस सीरीज़ कॉल्ड सूट्स ऑन नेटफ्लिक्स इट्स माई या त मां अगरि मूर्ति हुननि जी हुजे त मां हुन में मूर्ति रखां मां ओतिरो पागल आहियां हुन लाइ राइट फॉर द एक्टर्स फॉर द कास्ट फॉर द क्रू फॉर द वर्क दैट दे डू एंड मुंहिंजो उहो ड्रीम आहे कि मां हुन जहिड़ी क्वालिटी सिंधी में खणी अचां ऑल खेर दोज फाइन कैरेक्टर्स दोज फाइन स्क्रिप्टिंग त मां हे सभु शयूं ॾिसंदो रहंदो आहियां जाम आई वॉच लॉट ऑफ इंटरव्यूज़ बिकॉज आई एम ऑल्सो इन टू द लाइम लाइट सो मूंखे अपडेट रखिणो आहे कि छा थो थिए कहिड़ी मिस्टेक्स थियनि थियूं इंडस्ट्री में विच शुडंट बी रिपीटेड हियर विथ मी त मां उहो सभु ॾिसंदो रहंदो आहियां ब्रिलियंट टेल मी हाउ डज स्पॉन्सरशिप वर्क तव्हांखे माण्हू पाण अप्रोच कंदा आहिनि हो तव्हांखे चवंदा आहिनि इहो खपे हाउ डज इट वर्क छा ॻाल्हाइणु थींदो आहे when they approach me like there are a lot of one time में काफ़ी सारे approaches and then we do initial meetings what their requirement what they exactly want to achieve from that and then we do a bit of a research के असांखे कंहिंसां गॾु कमु करिणो आहे because at the end you are into limelight whatever you endorse it's on you सॼो burden तव्हां ते अची वेंदो आहे and you have to research a bit how authentic the brand is how promising the brand is उन्हनि जी past offerings छा हुयूं future plannings छा आहिनि and then we like sit back and figure out कि असांखे छा अचीव करिणो आहे आई मेक श्योर कि इफ वी डू इंडोर्सिंग ऑल द थ्री शुड बी विनर द ऑडियंस मी एंड द ब्रांड कि हीअं न कि असां अहिड़ी एंडोर्समेंट कयूं जंहिंसां ऑडियंस जो कंटेंट मरी वञे सिर्फ़ु ध्यानु ॾियारे थी वञे पीपल बिकॉज इट्स एट द एंड ऑफ द डे वी आर बिकॉज ऑफ देम अगरि असां कंटेंट नथा ॾियूं त कुझु यूज़ न थींदो एडवर्टाइज़मेंट जो बि कुझु न थींदो यूज़ मुंहिंजो विझण में कुझु न थींदो बिकॉज इट्स गोइंग टू वन टाइम थिंग मां हुन मां कमाए वरितो पैसा एड ख़तमु थी नेक्स्ट इज़ लाइक अगरि फॉलोअप ब्रांड्स बि हूंदा आहिनि उहो बि ॾिसंदा आहिनि कि तव्हां कहिड़ो कमु था कयो how well you are integrating the product. So first priority is my brand because they're investing the money. They should get a return from what they invested. Second priority is audience कि हुननि खे content ओतिरो ई सुठो मिले जेतिरी हुननि ओतिरो हुननि टाइम स्पेंड कयो उहो एड ॾिसण में फ़र्क़ु न पवणो खपे कंहिंखे बि and third is me if I get benefited no problem don't get benefited no problem at the end of the day I ended up creating a content राइट त डू यू हैव अ मैनेजर डू यू हैव अ टीम right now no त तव्हां सभु अकेला डिसीजंस खणंदा आहियो yes not 90% of the time अकेलो कंदो आहियां but then there's a friends who have become team now I discuss with them and they help me कि okay we should do this we shouldn't do this त सलाह वठंदा आहियो yes एंड मूंखे तव्हां ॿुधायो दिवेन चङनि माण्हुनि खे बैकलैश ईंदो आहे कि हाणे हे त सोल्ड आउट आहे अगरि कंहिं ब्रांड सां कोलैबोरेट कंदा आहिनि त बट दे डोंट अंडरस्टैंड कि आख़िर वीडियो ठाहिण लाइ पैसा खपनि एंड अगरि उहो ब्रांड ॾिए थी ऐं उन जे बदिले में 5 सेकेंड उन्हनि जी एड विझणी थी पए त दैट इज़ ओके एंड उहा ब्रांड बि तव्हां जाम रिसर्च करे पोइ हा कंदा मूंखे ॿुधायो तव्हांखे कोई बैकलैश आयो आहे ईअं त लाइक इक्का दुक्का त हमेशह रहंदा आहिनि आई एम वेरी फॉर्चुनेट कि मूंखे हेट कमेंट्स जाम नेग्लिजिबल ईंदा आहिनि बिकॉज आई वर्क अलॉट ऑन द स्क्रिप्ट आई मेक श्योर कि मां अहिड़ो कोई सेंटेंस न चवां अहिड़ी काई स्टेटमेंट न ॾियां हुन में जेकी कंहिंजे लाइ बि हर्ट करे सेंटीमेंट इफ यू सी माई डैड एंड सन वीडियोस दे ऑलवेज फाइट ऑन देयर ओपिनियन there is nothing final dad gave his opinion son gave his opinion son wale audience relate with themselves dad wale audience relate with themselves when they ended up getting happy कि बिनी पंहिंजे ओपिनियन सां ॻाल्हायो बाक़ी फाइनल कोई डिसीजन न ईंदो आहे दैट वे आई रिसर्च बिट लॉट ऑन हाउ वेल शुड ब्रांड इंटीग्रेट कि मां ईअं बि न कंदो आहियां कि ठीकु आहे पैसा मूंखे वधीक मिलंदा त मां हर जॻह ते एड विझां हिते बि प्रमोशन कयां मां पहिरीं ॻाल्हि त मां ब्रांड्स खे जाम रिस्पेक्ट कंदो आहियां आई डोंट चार्ज देम एक्सेस ऑफ मनी बिकॉज एट द एंड ऑफ द डे देयर इज़ दिस इज़ देयर हार्ड एंड मनी कि बिकॉज जाम ॾिठो आहे काफ़ी सारे क्रिएटर्स मां ॾिसंदो आहियां
कि दे लाइक एतिरा चार्ज कर एतिरो चार्ज कर बिकॉज सिंस दे आर इन लाइमलाइट आई डोंट वांट टू डू दैट ऑल्सो हुनखे इंटीग्रेशन लाइ मां टाइम खणंदो आहियां किथे इंटीग्रेट थियणु खपे किथे सूट थींदी किथे फ्यूज़ थी वञे कि प्रमोशन बि थी वञे एंड उहो कॉन्टेंट जो पार्ट बि लॻे जंहिं ध्यानु ॾिनो ठीकु आहे जंहिं ध्यानु न ॾिनो ठीकु आहे बिकॉज ही इंजॉयड द कॉन्टेंट ही गॉट दैट इहा एड हुई पर 90% टाइम ऑडियंस खे एड मिली वेंदी आहे एंड उहो सम्झंदा आहिनि कि इहो थोरो सो स्पॉन्सर्ड हुयो बट देन उहो नेग्लिजिबल हुन में ई थींदो आहे टॉक टू मी अबाउट योर ऑडियंस तव्हांजो शुरूआत खां मां तव्हांजा कॉमेंट्स पढ़ा पई वीडियोस जेठा देयर इज अ लॉट ऑफ लव बट ऑल्सो देयर इज अ लॉट ऑफ रिस्पेक्ट वी आर वेरी प्राउड ऑफ यू दिलवेन तव्हां जेको कयो था इहो रेपिटेटिव कॉमेंट आहे सभिनी में त तव्हांखे उहो घणो जेन्युइन लॻंदो आहे मां कम ई हुन लाइ कंदो आहियां बेसिकली इफ देयर आर लाइक 10 ब्रांड्स ऑन द प्लेटर त मां इहा बि पॉसिबिलिटी आहे कि आई विल अवॉइड ऑल 10 ऑफ देम आई डोंट केयर कि मूंखे पैसा इज़ नॉट माई प्रियोरिटी मेन द रेस्पेक्ट एंड द इंटीग्रिटी बिकॉज आई एम रिप्रेजेंटिंग अ कम्युनिटी आई डोंट वांट टू टेक अ स्टेप ऑफ फ्यू लैक्स कि कम्युनिटी जो नालो ख़राब थिए बिकॉज एट द एंड ऑफ द डे दे सी मी एज अ रिप्रेजेंटेटिव ॿार ॾिसनि था वॾा ॾिसनि था सो दे वॉन्ट कि उहो मेंटेन रहे यू नो कि असां केतिरी रिस्पेक्टेड कम्युनिटी आहियूं असां फैमिलीज़ असां मेन त बेसिकली फैमिली सिंधी फैमिली पर्सन हूंदा आहिनि सो दे वॉन्ट एवरीथिंग शुड बी रिस्पेक्टफुल त हुन ते मुंहिंजो वधीक फोकस हूंदो आहे त मां ऑडियंस जे पॉइंट ऑफ व्यू सां ई मां ब्रांड सिलेक्ट कंदो आहियां देयर लॉट ऑफ ऑफर्स गेमिंग एप्स हे एप्स विच डजंट रिलेट विथ माई ऑडियंस एट ऑल सो जस्ट फॉर द सेक ऑफ मनी आई कांट टेक द ऑफर एंड इंटीग्रेट विथ कि मूंखे हिन मां पैसा मिली विया कॉन्टेंट ठाहियो डजंट रिलेट एट ऑल बट तव्हांखे ख़राब न लॻंदो पैसनि खे मना करण में जाम ख़राब लॻंदो आहे जाम हा न बिल्कुलु ख़राब न छाकाणि त ॿ ॿार तव्हां खेॾंदा ॾेखारे था सघो गेमिंग ऐप जी एड थी वई बट मुंहिंजी ऑडियंस ओतिरो न वेंदो आहे माई ऑडियंस इज मदर वॉचिंग इट वाइल शी इज़ वर्किंग इन द किचन और लाइक इन द यू बेड टाइम और काफ़ी माण्हू चवंदा आहिनि कि असां बीमार हूंदा आहियूं त तंहिं महिल ॾिसंदा आहियूं बिकॉज खेलण लाइ असां सोर्स आहे त हुन टाइम ते दे वोंट बी एबल टू रिलेट विद द गेमिंग ऐप मुंहिंजी यूथ ऑडियंस आहे बट मेजरली मां फैमिली एल्डरली ऑडियंस बि आहे जेकी मूंखे दिलि सां ॾिसंदी आहे सो आई वॉन्ट टू रिस्पेक्ट दैट त वसंत वैली जीअं मुंहिंजी हुई कैफे कॉफी डे हीरो होंडा दीज आर द वेल रेप्यूटेड ब्रांड्स एंड दे इज़िली रिलेट करे सघंदो आहे माण्हू हुननि सां त ओड़े टाइप ब्रांड्स मां पसंदि कंदो आहियां एंड देन देयर इज अ ग्रीन सर्फर विच इज एलईडी ब्रांड एलईडी ब्रांड या देयर लॉट ऑफ ब्रांड्स बट वो वो याद पइजी वियो हाणे मूंखे। सो ओड़ी सिलेक्टिव ब्रांड्स मां बेसिकली खणंदो आहियां आई एम नॉट लाइक ट्राइंग टू ऑफेंड एनीबडी हु इज इन द ब्रांड साइड बट आई एम टेलिंग जस्ट माई पॉइंट ऑफ व्यू बट दिलवेन तव्हां मूंखे ॿुधायो हाणे जेके तव्हां रिस्ट्रिक्शंस चयव कि डायलॉग्स लिखण महिल बि तव्हां ख़ाली पप्पा जा ऐं पुट जा ओपिनियंस ॾींदा आहियो वोकेबलरी वाइज़ जाम सोचे सम्झी अखर ॻाल्हाइणा था पवनि छाकाणि त एज रेंज जाम आहे जेके ॾिसनि था एंड ऑल्सो अलॻि अलॻि कंट्रीज़ में था ॾिसनि कंहिंजो माहौल छा आहे उहो असांखे ख़बर न आहे इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जे करे डू यू फील वेरी रिस्ट्रिक्टेड नॉट मच बिकॉज लाइक मुंहिंजो कॉन्टेंट अब्यूज़िव में नथो अचे त मूंखे अगरि मां अब्यूज़िव ठाहींदो हुजां त मूंखे रिस्ट्रिक्शन अची वियो की ओके दिस लॉट ऑफ ऑडियंस आई डोंट हैव टू डू दिस मां स्टार्टिंग खां ई स्लैंग जेकी सिंधी आहिनि जेके बेसिकली टिपिकल स्लैंग्स आहिनि मां उहे यूज़ कंदो आहियां बट दिस वन थिंग आई हैव ऑब्जर्व कि मां पप्पा यार जाम चवंदो आहियां आई फाउंड आउट कि लॉट ऑफ पीपल फाइंड इट थोड़ा सा अब्रप्ट कि पप्पा खे यार कीअं थो चए सो दैट्स मे बी बिकॉज वो किथे कहिड़े हुन में माहौल में आहिनि फॉर समवन वॉचिंग फ्रॉम यूएसए स्पेन यार हुन लाइ जाम अजीब आहे आई थिंक इहो उल्हासनगर जो आहे करेक्ट उल्हासनगर कल्याण जिते टिपिकल सिंधी हूंदी आहे न त आई सीन यार जाम हूंदो आहे बिकॉज पप्पा सां ओड़ी बॉन्डिंग हूंदी आहे पप्पा यार हे वठी ॾियो यार माना दोस्त बट किन किन खे यार माना हो टाइप जो माण्हू बि लॻंदो आहे विद होम यू आर इन एन अफेयर त उहो माण्हू आई थिंक न मतलब उन रिस्पेक्ट पॉइंट विजन पप्पा खे यार कीअं थो चए थो पप्पा खे बट आई थिंक असांजे उल्हासनगर कल्याण में यार इज़ अ वेरी वेरी कॉमन वर्ड एंड नथिंग इज़ ऑफेंसिव समथिंग लाइक दैट बट मां स्टिल घटि करे छॾियो हुनखे यार चवणु बिकॉज आई हैव टू केटर देम एज वेल फीडबैक आयो आहे yes it keeps coming so start में मैं एक बार रिप्लाई करना हूँ कि this is what I mean but over the time खबर पइजी कि जाम माण्हुनि खे लगे तो यार त I shouldn't respond I should just start cutting it down कि जेतिरो थी सघे मतलब बंदि न करिणो आहे बिकॉज यार वारा बि काफ़ी माण्हू आहिनि जेके इंजॉय कनि था आई कीप मीटिंग किड्स एंड त मुंहिंजी एक्टिंग ई कंदा आहिनि पप्पा यार इट्स ऑल इन देयर हेड या बिकॉज़ यू आर ऑलमोस्ट बेगिंग है यार प्लीज वठी दे सो वो भी ख़राब न करिणो आहे ऐं हुनखे बि रिस्पेक्ट करणी आहे तो घटि करे छॾिणो बट दैट्स अ वेरी फाइन लाइन टू बैलेंस माय गॉड आई रिस्पेक्ट यू फॉर योर स्क्रिप्टिंग दिलवेन मूंखे तव्हां ॿुधायो तव्हां लिखियो आहे पंहिंजे अबाउट पेज में यूट्यूब जे अबाउट सेक्शन में द वर्ल्ड्स फर्स्ट ऑनलाइन सिंधी एंटरटेनमेंट चैनल and the videos are watched by people over 180 countries 180 countries या मां पाण म्यूज़ थींदो हुउमि तव्हां इहो काउंट कयो किथे एनालिटिक्स सेज दैट एंड मूंखे मैसेजेस बि ईंदा आहिनि वी स्टे समवेयर जिते आइलैंड्स ते बि जिते मतिलबु रोडवेज बि न आहिनि जिते पाणीअ में वञिणो पवंदो आहे उते बि माण्हू सिंधीज़ आहिनि दैट्स वेरी अम्यूज़िंग पहिरियों लॻंदो उल्हासनगर में आहिनि सभु
सो उते ख़बर पवंदी आहे की हेॾा सारा सिंधीज़ आहिनि, हिते हिते माण्हू ॾिसनि था. त कुझु प्लान्स आहिनि तव्हांजा सॼे जिते जिते सिंधीज़ इन ट्रैवल करणा अक्रॉस द ग्लोब? तव्हां जी महिरबानी हूंदी, तव्हां वठी हलो त पोइ. तव्हां त पाण करोड़नि में था कमायो. मां त जाम थो कमायां, मतिलबु हाणे प्राइवेट जेट बि वरितो आहे, ख़ाली खणी घुमंदो आहियां. बस इहे ई ॾेखावला. अच्छा दिरवेन, मूंखे तव्हां ॿुधायो दिरवेन एज अ ब्रांड छा थो रिप्रेज़ेंट करे? बिकॉज़ नाउ यू आर अ ब्रांड. हे आहे सची ॻाल्हि आहे, मूंखे नथो लॻे. अच्छा, यस. हे पप्पा खे फोन थो लॻे, ॿुधायोसि थोरो पप्पा खे. ॿियो मां ॿुधायां पप्पा खे चओ होको कढायो था न उल्हासनगर में, दिरवेन स्टार थी वियो. पप्पा तॾहिं बि चवंदा अरे छा करायो थी पंहिंजा पैसा ॾेई करे. चप्पल पाए दुकान ते चढ़. हा मूंखे हुन हा यू डिडंट आंसर. ब्रांड स्टार या नथिंग लाइक दैट यार, आई डोंट फील दैट. बिकॉज मुंहिंजा आसे पासे में मुंहिंजा फ्रेंड्स अहिड़ा आहिनि, दे कीप क्रिटिसाइजिंग मी वॉट, बिकॉज पर्सनल लाइफ में हमेशा तव्हां फैमिली आहिनि तव्हांखे हमेशा क्रिटिसाइज कंदी फॉर वॉट यू डू. भले ॿाहिरि तव्हां केतिरा बि सेलिब्रिटी थी वञो, सो दे कीप मी ग्राउंडेड ऑलवेज ऑलवेज. गाड़ियों ॾेई करे. नॉट गारियूं, बट टॉवल हिते रखियो थी, कपिड़ा ई वेरनि नथा अचनि, छाजो सेलिब्रिटी आहे तूं, हे थो करे त सेलिब्रिटी छाजो आहे तूं. सो बेसिकली हे सभु तव्हां ग्राउंडेड रखंदियूं आहिनि. बिकॉज केतिरो बि वॾो सेलिब्रिटी थी वञे ॿाहिरि माण्हू, घर में हमेशा हुन लाइ घर वारो ओतिरो ई हूंदो आहे. एंड द अदर फैक्ट इज़ कि मां काफ़ी हिन में न आहियां इंटू बिकमिंग एन एक्टर, इंटू बिकमिंग फेमस. कॉलेज लाइफ में जाम हूंदो हुयो. आई यूज़ टू फॉलो लॉट ऑफ सेलिब्रिटीज़, आई यूज़ टू वॉच द फैन इवेंट्स, लॉट ऑफ फैन्स आर मॉबिंग देम. बट इवेंचुअली जंहिं महिल मूंसां सभु थी वियो एंड जेको मां ऑब्ज़र्व कंदो आहियां सिनेरियो, आई एम नॉट इंटू लाइक मूंखे हाणे हिन में ई वञिणो आहे. आई फाइंड माई सेल्फ, मां काफ़ी जेके बराक ओबामा काइंड ऑफ गाय, ॿाहिरि जो जेको कल्चर ॾिसंदो आहियां न, दे आर नॉट इंटू लाइक लेट पीपल मॉब मी, लाइमलाइट लाइ प्राइवेट पेड PR कंदा आहिनि जेके माण्हू. ॾेखाव न खपे. आई फॉलो देम अ लॉट. कि केतिरो बि वॾो माण्हू हुजे, केतिरो बि वॾो प्रेसिडेंट हुजे, हू हीअं मैकडॉनल्ड्स में घुमंदो, हीअं बर्गर किंग में घुमंदो, ही इज़ लाइक अ नॉर्मल मैन एंड स्टिल पीपल वेव हिम हाई. दैट्स काइंड ऑफ पर्सनैलिटी दैट आई वांट टू अचीव. कि मूंखे हो सभु न खपे, पेड PR काइंड ऑफ थिंग. कहिड़ा टॉप 3 माण्हू आहिनि जेके तव्हांखे जाम इंस्पायर कंदा आहिनि? यार ईअं जाम माण्हू आहिनि, मां टॉप 3 चवंदुमि त माना डिसरिस्पेक्ट थी वेंदी हुननि. डोंट वरी, असां हुननि खे फोन करे न तव्हां न अचंदो, बट पंहिंजे अंदर में त ख़बर आहे कि मां खाली हिननि जा खायां, पोइ घर वञी सोचींदो अरे हिन जो न खां नालो यार. पोइ मैसेज करे छॾिजो. So Barack Obama is the number one. I love him. Yeah, he's a lovely gentleman. Second is Shah Rukh Khan. So much. Third, Bhavna Rajpal. Deven, don't be rubbish, okay? I don't know, third मुझे याद न थो अचे. I'll text you their names. But these are the people who are kind, humble and respectful. मां उन्हनि खे वधीक फॉलो कंदो आहियां. देवेन, तव्हां डिप्रेशन ते बि हिकिड़ो एपिसोड ठाहियो हो. टेल मी उहो तव्हां छो ठाहियो? Because that was a time काफ़ी मां ये ॻाल्हियूं ॿुधां पियो. Yes. Sometimes you go into that circle, sometimes you start meeting few people जेके उन स्पेस सां वञनि था. And वो नीड ऑफ द आवर मूंखे लगी. बिकॉज आई सॉ लॉट ऑफ पीपल मेकिंग वीडियोस अपॉन डिप्रेशन, आई सॉ लॉट ऑफ स्टेटसेस पीपल वर पुटिंग. तो मूंखे एक ॻाल्हि हुई कि मूंखे डिप्रेशन जे बारे में कुछ ॻाल्हाइणु खपे. बीइंग फ्रॉम अ फार्मर साइड, तो मूंखे हुन ते थोड़ा सा कुछ ख़बर हुआ बैक एंड्स. एंड ऑल्सो केतिरो बि वॾो माण्हू हुजे, केतिरो बि नंढो माण्हू हुजे, हुन फेस पाण बि गुज़रंदो ई आहे. लेट इट बी एनीथिंग. तो वो पंहिंजे बि कुछ पॉइंट्स मूंखे ॿुधाइणी हुयूं. एंड बेसिकली मां फार्मा में हुयुमि त मूंखे इहो नॉलेज हुयो ॿुधाइण लाइ कि छा एक्ज़ैक्टली प्रॉब्लम थींदी आहे. त मूंखे हिकिड़ो इंटेंशन हो कि मां उहो ॿुधायां. एंड मां हमेशा ट्राई कंदो आहियां कि फार्मा साइड जुड़ियल हुजां वधीक. कीअं रहियो रिस्पॉन्स माण्हुनि जो? लाइक हूअ कमर्शियल, अगरि इफ यू टॉक अबाउट व्यूज़ ओतिरो न वेंदो, बिकॉज इट्स नॉट अ कमर्शियल टॉपिक. मां हिकु सीरीज़ ठाही अनएजुकेटेड माइंड, विच वॉज अबाउट स्टूडेंट्स जेके पैसे जे पोयां वधीक था बढ़नि, एजुकेशन पोयां नथा वञनि. उनखे बि रिस्पॉन्स ओके हुयो, बिकॉज इट्स नॉट अ कमर्शियल टॉपिक, नॉट नीश थी वेंदी आहे टॉपिक. इहो स्टूडेंट्स लाइ आहे सिर्फ़ु. डिप्रेशन बि कुझु पर्टिकुलर मैच्योर ऑडियंस लाइ हूंदो आहे जेके सम्झी सघंदा आहिनि. त नॉर्मल ऑडियंस थॉट कि यू लुक गुड इन फनी वीडियोस, बट उहो हुन इंटेंशन सां मां न ठाहियो. बट देन पीपल हू आर फ्रॉम प्रोफेशंस लाइक डॉक्टर्स, साइकोलॉजिस्ट, लॉयर्स, CAs, दे मैसेज मी लाइक थैंक यू फॉर पुटिंग दिस, बिकॉज दीज आर द पीपल हू कीप गोइंग इन टू दीज फेसिस. बिकॉज प्रोफेशनल माण्हू हिन शइ में वधीक वेंदो. Yeah. But do you think Tirven people are putting you into a box कि हे खाली comedy videos ठाहे सघंदो? Yeah, of course, of course. So how do you people feel about started considering me as a stand-up comedian. हाँ, मूंखे वो पुछणो था. हाँ, go on. They keep giving me calls के stand-up show करणो आहे, you should do it, पैसा कीअं कमाइने. उन्हनि खे बि ख़बर आहे कि YouTube में एॾो कुझु न आहे त stand-up मां कमाए. But I tried it few times. मूंखे पंहिंजो फोटे न लॻंदो आहे छो. मे बी अॻियां वञी करे लॻे, मां अगरि एज़ अ पर्सन मां ओतिरो डेवलप थी वञा त शायदि मां कयां, आई डोंट नो. बट अञा ताईं मां हुनखे पाण खे न सम्झंदो आहियां. आई स्टिल फील कि मूंखे अगरि स्क्रिप्ट हूंदी, टेक्निकल सपोर्ट हूंदो, त मुंहिंजी आइडिया खे मां वधीक एक्सप्रेस करे सघंदो ऑन स्क्रीन.
बट कॉमेडी लाइ स्टैंड अप लाइ न बिल्कुलु माण्हुनि खे प्लीज़ ॿुधायो स्टैंड अप में एंड तव्हां जेके वीडियोस ठाहियो था उनमें छा फ़र्क़ु आहे? Stand up is where you stand and start cracking jokes, you play a character and you just make people laugh. Let it be any topic. अगर serious topic के भी अगर funny way में खाना होता है, that's where you do stand up. Me, I consider myself as a content creator, more of a director, less of an actor. मुझे काफ़ी सारी stories mind में होनी है. I keep observing people. I have a lot of things that I want to express in a way which they are, not necessarily in a comedy. तो होते कम ईंदो आहे मुंहिंजो डिजिटल प्लेटफॉर्म, मुंहिंजी कैमरा, मुंहिंजी ऑब्जर्वेशन, मुंहिंजी स्क्रिप्ट, मुंहिंजी लाइट्स, मुंहिंजो साउंड उते कमु ईंदो आहे, मुंहिंजी म्यूज़िक उते कमु ईंदी आहे. स्टैंड अप में ओतिरो न आहे, फ्री न आहे की तव्हां फनी वे में तव्हां एक्सप्रेस करे वेंदो, नो डाउट, बट मां पाण खे हुन में सम्झींदो आहियां जॉनर में. बट स्टैंड अप में भी स्क्रिप्ट हूंदी आहे, ऑफ कोर्स स्क्रिप्ट हूंदी आहे, सब इम्प्रोवाइजेशन न हूंदो आहे. बट अगर तव्हां उते जोक क्रैक न कंदो, यू आर नॉट अ स्टैंड अप कॉमेडियन. यू हैव टू से एवरीथिंग इन अ फनी वे. त कुझु ॻाल्हियूं आहिनि जहिड़ियूं आहिनि उनखे अगरि ओड़े वे में सम्झायो वञे त उहो वधीक मूंखे लॻे थो इम्पैक्ट कंदियूं आहिनि. त तव्हां लाइव शोज़ न कंदा आहियो? लाइव शो न कंदो, मां ट्राई कयो, मूंखे काफ़ी सारा कॉल्स हुया कि गिव इट अ ट्राई. सो फर्स्ट शो मां ट्राई कयो दुबई में. आई नो. या सो मां काफ़ी मना कयो हुन लाइ, बट चयूं न करणो थी, मां त करणो थी. आई एंडेड अप बीइंग ऑन स्टेज, हथ शेक पिया थियनि. बट आशा दी मूंखे ॿुधायो यू वर फैंटास्टिक ऑन स्टेज. पीपल अप्रिशिएट इट, बट मां पाण खे ॾिसंदो आहियां त मां हाणे चवंदो ब्लॉक करे छॾिया पंहिंजे पाण खे. हिकु सब्सक्राइबर हली वेंदो या न कयो. I don't find myself much comfortable on the stand-up side at this stage. Right now. Yeah, but what knows? अगर हाँ एज अ पर्सन तव्हां कीप इवॉल्विंग. मां जेतिरो मैच्योर 3 साल पहिरियों हाणे आई थिंक ऑलमोस्ट डबल आहियां. मुंहिंजा थॉट्स चेंज थी चुका आहिनि, मुंहिंजो स्टेप्स चेंज थी चुका आहिनि. त अगरि मां 2 साल अञा अगरि हिनखे रहां त शायदि स्टैंड अप में हली बि वञा मे बी. अतुल खत्री, नितिन मीरानी, लेसन्स न स्टैंड अप लेसन्स. ओके, टेल मी दिलवेन, तव्हांजा हाणे 1,15,000 सब्सक्राइबर्स आहिनि एंड यूट्यूब ते जेतिरा व्यूज़ हूंदा आहिनि 80% माण्हू सब्सक्राइब न कंदा आहिनि, हे 20% सब्सक्राइबिंग. 97% सब्सक्राइब न कंदा. इज इट? ओ माय गॉड. बस लेस देन सब्सक्राइबर्स न, लाइक मुंहिंजो मतिलबु आहे कि व्हाट्सएप ते ओवर 1 million पीपल वॉच दीस वीडियोस. आई एम श्योर. त हाउ डू यू नो? I was in Google office one day and we were discussing about my channel, like केतिरी प्लस पॉइंट्स असांखे हिते करणु खपनि, हिते इम्प्रूव करणु खपे. एंड दे टोल्ड मी, मां उन्हनि खे इहे ॻाल्हि ॿुधाई बि कि मुंहिंजो मेजोरिटी ऑफ कंटेंट सॼो व्हाट्सएप ते ई थो वञे. दे सॉ द एनालिटिक्स, दे गॉट टू नो कि हेतिरा डाउनलोड्स थियनि था, पीपल डाउनलोड इट एंड पुट इट ऑन व्हाट्सएप. इवन माई वेब सीरीज, हुन जा कटिंग्स बि व्हाट्सएप ते घुमनि था. आई स्टिल फाइंड माई 2-year-old वीडियोस कमिंग ऑन व्हाट्सएप नाउ. Isn't that sad? छाकाणि त लिंक ते क्लिक थिए त व्यूज़ वधंदा न. हिकु ॻाल्हि आहे की तव्हां उतां मोनेटाइज़ न करे सघंदा आहियो व्हाट्सएप प्लेटफॉर्म पे. ॿी ॻाल्हि आहे की मां जेतिरो बि फेमस आहियां व्हाट्सएप जे करे ई आहियां. पीपल स्टिल रेफर मी एज़ अ व्हाट्सएप ते इहो छोकिरो वीडियोस विझंदो आहे. पीपल स्टिल से यारे भाऊ तव्हां व्हाट्सएप ते वीडियोस नथा अचनि, हाणे छा बंदि थी विया आहिनि हाणे. सो दैट गेव मी अ फेम, नो डाउट. हाणे बि ॾिसंदा आहिनि माण्हू पुराना वीडियोस बि व्हाट्सएप ते घुमाईंदा आहिनि, बिकॉज जीअं त फैमिली फ्रेंडली एंड फैमिली वारा माण्हू हूंदा त राति जो यूजुअली मोबाइल राति जो ई खणंदो आहे. इफ यू टॉक अबाउट माई मॉम, माई डैड, सो राति जो खणंदा आहिनि, त दे कीप गोइंग ऑन फैमिली. ॿियो कुझु हलाइनि न हलाइनि, व्हाट्सएप हर कोई हलाईंदो ई हलाईंदो आहे. They put it on WhatsApp, everybody sees it, everybody forwards it. The reach उनजे करे आहे, but sadly numbers होने करे न आहे. Right. Then talk to me about your mom and dad. छा reaction आहे? Now they are very cool about the. How were they when you started? अरे बिल्कुल न करणो आहे असां पुट, because you know film industry जो नालो हुन टाइम ते एॾो. अॼु बि मुंहिंजा पप्पा चवंदा फिल्म इंडस्ट्री न. करेक्ट. बट फॉर्चुनेटली यूट्यूब थी वियो त हाणे यू आर इंडिविजुअल एवरीथिंग. एंड देन सिंधी प्लेटफॉर्म अहिड़ो हुयो कि यू हैव टू डू एवरीथिंग हेयर ओनली. यू डोंट हैव टू गो एनीवेयर कि किथे वञी ऑडिशन ॾियणी आहे. मां हिते ऑडिशन बि न ॾिनी अॼु ताईं, विच इज़ लाइक मां कॾहिं ॾियण बि मूंखे एक्सप्लोर करणो अपॉर्चुनिटी, बट सभु हिते ई करे सघिबो आहे. एंड दे आर वेरी हैप्पी कि सभु हिते ई थो थिए. एंड he is earning his name very well. Earning his name, earning is not the money. Earning his name very well. हाणे बैंक अकाउंट खोलियो था. ॾेखारे छॾनि यार, पाण विझी वेंदा. हा प्लीज डोनेशंस. Yeah, go on. So they are very cool now. पहिरों हूंदो काफ़ी कि न करणो आहे, छा थो मिले हिन मां, इट्स जस्ट अ टाइम वेस्ट. जंहिंमहिल टिकटॉक आयो त चवंदा कि हिन में छा फ़र्क़ु आहे, नंढा नंढा ॿार बि त ठाहिनि, तूं बि तव्हां ठाहींदा आहियो टिकटॉक? न. त हाणे ख़बर पइजी वेंदी अथनि कि जंहिंमहिल हिननि सीरीज़ ॾिठी त ओके दिस लेवल ऑफ क्वालिटी अचीव्ड. माण्हू जेके अप्रिशिएट कंदा आहिनि उन्हनि खे मिलंदा रहंदा आहिनि. असां वेडिंग्स ते वेंदा आहियूं त मतिलबु जंहिंजी शादी हूंदी आहे मूंखे चवंदा यार तूं शादी छो आहे असां यार, असांजे वटि मथे कोई अचे ई नथो. दीज आर थिंग्स दैट हैपन. त ओतिरो लाइमलाइट हूंदी आहे त दे फील गुड कि ठीकु आहे सुठो कयो अथई हिन कुझु. And how do you feel? Do you feel like you're a star now? I feel very good now. I feel grateful actually कि मूंखे ये opportunity मिली. Out of lot of like lakhs of people, crores of people, I got this opportunity and मूंखे जेको करणो मां कयो. I feel that way. Where are you headed? Right now,
हैव टू मेक मनी कि असां हिनखे अञा वधाए सघूं बिकॉज मनी जाम वधीक इम्पोर्टेंट हूंदो आहे. आई एम लुकिंग फॉरवर्ड फॉर द मर्चेंडाइज़ थिंग नाउ सिंधियनिज़म. टॉक टू मी अबाउट दैट प्लीज. मूंखे एक्सप्लोर करण हर अपॉर्चुनिटी, हर कूल अपॉर्चुनिटी सिंधी खे प्रमोट करण लाइ. तंहिं टाइम ते वाइन्स जो त वाइन्स स्केच वीडियोज़ जो जंहिंमें फॉर्मेट आहे स्केच वीडियोज़, वेब सीरीज़ आहे त वेब सीरीज़, पॉडकास्ट जो त मां हिकु ॿ पॉडकास्ट बि कया. एंड देन हाणे हिकु मूंखे ॿियो प्लेटफॉर्म खपंदो हुयो वेयर लाइक हिकु न्यू कूल वे. त मां हिकु दफ़ो पंहिंजी मर्चेंडाइज़ टी शर्ट पाए करे हल चंपल पाए दुकान ते वेरी पॉपुलर डायलॉग ऑफ माई वीडियोज़ पाए करे मां ट्रेन में वियुमि त काफ़ी माण्हू निहारनि पिया हुन ते. आई थॉट वो अमेज़िंग कि हीअ जाम सुठो प्लेटफॉर्म आहे सिंधी लैंग्वेज खे प्रमोट करण लाइ. बिकॉज वीडियोज़ मुंहिंजा सिर्फ़ु सिंधी माण्हू ॾिसंदा, बट अगरि सिंधी माण्हू पंहिंजी टी शर्ट पाए वञे त 4 माण्हू हुनखां पुछंदा बि एंड हुनखे बूस्ट बि मिलंदी हुन डायलॉग खे कि हिन जो मतिलबु छा आहे. लाइक द वे मां हिते डायलॉग लिखियो आहे पंहिंजे ऑफिस में, यू आस्क्ड मी हिन जो मतिलबु छा आहे, पीपल कीप आस्किंग. त इहो सुठो प्लेटफॉर्म लॻो मूंखे. देन लाइक आई एम वर्किंग ऑन दिस कि असां सुठा सुठा डायलॉग्स खणी अचूं विदाउट कॉम्प्रोमाइज़िंग द क्वालिटी. आई एम वर्किंग ऑन कि असां अगरि ठाहियूं त ब्रांड लेवल जी क्वालिटी ठाहियूं हुन में कि हर लेवल जो हुनखां माण्हू पाए रखे. कूल कोट्स हुजनि, नॉट द टिपिकल कोट्स, कि यंगस्टर बि हुनखे पसंदि करे त हिकु मदर बि पसंदि करे त फादर बि पसंदि करे. एंड देन बेसिकली हिकु सुठो अपैरल फॉर्मेट में अची करे असां सिंधियनिज़म खे प्रमोट कयूं. हाउ इन्वॉल्वड आर यू? मां उन्हनि तव्हांखे 100%. फोन कयो आहे, तव्हां चयो मां त बॉम्बे आहियां, कपिड़ा थो ॾिसां, मर्चेंडाइज़ जे टेंशन में आहियां, एंड यू साउंडेड वेरी स्ट्रेस्ड. मां चयो छा थियो हाणे, कपिड़नि वारो थी वियो No, छा? no, no. So there are two ways. Either you source up everything, कि सभु उहे ॾिसनि. But I wanted myself to involve in every aspect because कपिड़ो ॾिसणु, yeah. कलर So पसंदि करणु. it's been 6 months. I've been researching, doing a proper R&D on every fabric, on every design, on every thing that goes into it. I love fashion. Tell me छा छा ॾिठो अथव? So I've met the biggest manufacturers in the country who work with the big brands. I wanted my product to get produced over there because तॾहिं असांजी क्वालिटी प्रोड्यूस करे सघंदासीं. I don't like to compromise on the quality. मूंखे जेको पाण खे पसंदि हूंदो मां उहो ई चाहींदुमि ॿिया बि उहो ई पाइनि. So that level of workload is going into it and that's taking time, but we are almost ready. Like we'll be out this month. So what are we expecting? We are expecting cool Sindhyanism quotes. Basically मां start pinning Sindhyanism quotes thank you. T-shirts. Yeah, t-shirts and hoodies. Then we'll keep on adding different formats, different dialogues as soon as we start getting response. कि खबर पवंदी असां फर्स्ट टाइम करण वारा आहियूं हिनखे त यू कैन टेक अ मेजर स्टेप राइट नाउ बट लाइक इनिशियल स्टेजेस ते जेको नॉर्मल असां करे सघंदा आहियूं. And production small numbers में हूंदो to see the Initially response. very small number, but then if we figure out कि this is a good response, then because there are a lot of things going into online, the shipping thing, packaging thing, the quality thing, returns, International shipping. yeah. Oh my god, yes. Because I'm still already getting requests from Dubai, USA कि please ship us to there because होते काफी माण्हू eager हूंदा आहिनि सिंधी शइ लाइ. Let it be the food and products. तो उतां काफी request आहिनि, but I'll start with small number. I'll see how's the response and then we'll quickly. किथे सेल कंदा? It's going to be my private website and eventually figure out what is the best way because there are a lot of platforms, Amazon, Flipkart. We'll figure out अॻियां थोड़ो हली करे but private platform आना. Brilliant. I'm so excited for this. दिलवे मुंहिंजो favorite. तव्हां नाले ते 5 टी-शर्टूं COD कराए छॾियो. हाणे please size ॿुधायो. Minimum. I love colors also. Okay, listen. मूंखे ॿुधायो मुंहिंजो favorite topic. तव्हां काई सिंधी पिक्चर ॾिठी आहे? मां हिकिड़ी ॾिठी हुई. Yes, I still remember. मुंहिंजो नालो यादि नथो अचे बट मां हिकु ॾिठी हुई. That's okay. बट सिंधी फिल्मूं अॼु ताईं ठही रहियूं आहिनि उन्हनि खे जेकी recognition मिलणु खपे जेकी help मिलणु खपे उहा नथी मिले. असां जॾहिं ॻाल्हायो पहिरियों दफ़ो we had talked about making a movie. I remember. Are you still headed there? Are we still going to do it together? अरे of course हे the initial trailer हुयो खाली. I know. I feel like YouTube is just a trial session. No, but tell me, what is the strategy? What are the plans ahead? After the merchandise, I'm like going to continue with the sketch videos also, and then Me and Bau is a proper series. So season 1 थियो, then I'll think of season 2. With Vasant Valley only? No, not Vasant Valley. But अगर ॾिसण खां पोइ उन्हनि खे चयो कि असां सां ई कर त why not? Sure. But I'll explore. Even more any the other brands, please. Please, yeah. तो एक्सप्लोर कंदासीं कि अपॉर्चुनिटी बिकॉज आई कीप एक्सप्लोरिंग ऑन द वे थींदो. मां कुझु ईअं प्लान न करे सघंदो आहियां कि नेक्स्ट 6 मंथ्स में करणो नेक्स्ट 1 ईयर में. ऑन द वे कुझु अची वियो त विल श्योरली डू इट. Right. Now tell me about your grandparents. Where do you stand on partition? तव्हांजा दादा दादी नाना नानी किथां जा हुया? इहो सची ॿुधायां मूंखे हिन टॉपिक ते कुझु बि आइडिया न आहे. सच्ची में? फील अशेम कि हुजणु खपे स्टिल बट न मूंखे ओड़ी मेमोरी न आहे. मे बी
ॻाल्हि थी हूंदी टाइम ते, बट मूंखे कुझु बि मेमोरी न पर सिंध मां हुया. ऑफकोर्स Have you visited Sindh? नहीं हाणे ताईं त न. One But I day would love to. मिलाए. I would love to. Keep getting messages कि सिंध अचो, सिंध अचो, सिंध अचो. I would love to visit. मूंखे ॿुधायो ऑल ओवर द वर्ल्ड बट स्पेशली सिंध मां तव्हांजा रिस्पॉन्स कीअं रहियो? छाकाणि मां ॾिठो आहे तव्हां काफ़ी एंगेज बि कंदा आहियो ऑडियंस सां, तव्हां कमेंट्स में रिप्लाई कंदा आहियो, इंस्टाग्राम ते रिप्लाई कंदा आहियो, त इवन व्हेन यू गो लाइव पीपल ट्यून इन ऑन इंस्टाग्राम. मूंखे ॿुधायो उतां जो स्पेशली छा रहियो आहे रिस्पॉन्स? So, according to analytics, India is the number one country where I get my viewership from. Then, followed by Pakistan and Dubai and USA and Spain. So, Pakistan is numbered second at the viewership because after India, most of the Sindhis stay over there. So, a lot of Sindhis follow me from there. A lot of, matlab, I think a lot of Muslim Sindhis from there. मुखे जितना comments में names there are a lot of Muslim Sindhis follow from there. Hindu Sindhis of course हुंदा होते, of course जिके follow करना हुंदा. But I find it कि Muslim Sindhis उतना काफी जाम follow करना जाम प्यार मिलता होता. And they still ask me कि अच्छा इंडिया में भी ये थींदो, असां हिते भी ये थींदो, इंडिया में ये थींदो. And they keep putting comments कि इंडिया जेके Sindhis in पाकिस्तान में ज़रूर अचनि सिंध ॾिसण हिकु दफ़ो. So a lot of kind comments I still get from there. So is it a very conscious decision to not talk about religion at all? तव्हां हिंदू मुस्लिम झूलेलाल जय झूलेलाल चवंदा आहियो तव्हां, बट उन जे अलावा कुझु ख़ासि तव्हां रिलीजन ते न ॻाल्हायो, which I really like, but is that a very thought out decision? Yes, of course, it's a very thought out decision because मुंहिंजा पंहिंजा ओपिनियंस मैच न कंदा आहिनि हुन एरिया सां. सो आई डोंट फील लाइक टॉकिंग इन जनरल ऑल्सो. मां कंहिंसां गॾु बि वेठो हूंदो त आई डोंट टॉक अबाउट इट. आई सी टू पीपल टॉकिंग अबाउट, आई डोंट इंटरप्ट बिकॉज आई डोंट हैव एनी ओपिनियन. मतिलबु हुन सां मैच न कंदो मुंहिंजो. बेसिकली अलॻि ई ओपिनियन आहे. Religion is a very private topic. या इट्स अ वेरी प्राइवेट टॉपिक एंड उनजी रिस्पेक्ट हर कंहिंखे करणु खपे. ऑफकोर्स जाम सारे टॉपिक्स हर कंहिंखे रिस्पेक्ट करणु खपे जेके माण्हू न कंदा आहिनि. I agree. यस, त हर कंहिंखे पंहिंजे हिसाब सां ई रहणु खपे. बट आई डोंट फील लाइक मां पंहिंजो ओपिनियन हुननि जे मथां ॾियां. इट्स ऑफ नो यूज़. मूंखे जेको ख़बर आहे पाण वटि रखंदुमि. जेके इन्फॉर्मेशन सभिनी ताईं पहुचाइणु खपे मां ॾींदुमि. बाक़ी लेट्स कीप इट ऑल प्राइवेट. कि जेको हले थो भाई ठीकु आहे. जंहिंखे जेको खपे मञियो. दिरवेन, तव्हांजो मैसेज ख़ाली उन्हनि माण्हुनि लाइ जिन खे यूट्यूब चैनल चालू कयो, प्लीज़, लाइक योर 100% ऑनेस्टी. जेके चालू करिणो आहे त बिंदास ट्राई कयो. नॉट एट द स्टेज के सभु छॾे करे यूट्यूब चालू करिणो आहे. आई सीन लॉट ऑफ पीपल सभु छॾे करे यूट्यूब चालू कंदा आहिनि, विच इज़ वेरी वेरी डिफिकल्ट. आई एम नॉट सेइंग इम्पॉसिबल, वेरी डिफिकल्ट एट दिस स्टेज बिकॉज यूट्यूब हैज़ चेंज नाउ. दे वॉन्ट ऑथेंटिक क्रिएटर्स, नॉट समवन हु इज़ कैजुअली डूइंग द यूट्यूब स्टफ. ऑनेस्टली करिणो त डू इट स्टार्ट विद द पार्ट टाइम, स्टार्ट विद डेडिकेशन, स्टार्ट विद रेगुलरिटी. कि तव्हां अगरि हुन में नीश सुठो करे सघंदा आहियो त हुन में ई कयो. नॉट कि मां 3 वीडियो ॾिठा त हुन मां कढी करे मां ठाहे छॾियो. इफ यू हैव समथिंग टू ऑफर प्लीज़ डू इट एंड बिंदास कयो. ॾकण जी बिल्कुलु ॻाल्हि न आहे. इट्स वेरी दैट स्टेज कि माण्हू ॾकंदा आहिनि कि माण्हू छा चवंदा. काफ़ी ट्रोलिंग थींदी आहे. उहो स्टेज ईंदो आहे कि मूंखे बि हिकु दो स्टेज आहे कि ट्रोलिंग या नॉट ट्रोलिंग बट basically the hate comments, negative comments, people's opinions which are different from you. तो वो किथे तंग कंदा आहिनि. just try to get over it and I'm sure सभिनी के सक्सेस तो मिलनी आहे. तो 10 ॾींहं लगा, 10 साल लगा, you are going to get it. अगर पैशनेट आहे तो कंटिन्यू. अगर लगे तो कि यार मज़ो नथो अचे छॾे ॾियो यार. राइट, फोर्सफुली न कयो. एंड असांजे ऑडियंस लाइ तव्हांजो कुझु मैसेज? First of all, Bhavna is doing amazing with the Sindhi Girl and the other Sindhi Film Festival. You remember the 2 channel names? My God. I'm a subscriber. Oh my God, I'll have to check. ॾिसो द्रिवेन किथे आहे. कोई hidden account हूंदो? न Sindhionism जो proper. Is it? Wow, thank you. And secondly, I've seen her doing Sindhi stuff a lot. I've seen her with a lot of people. She has been supporting basically. Have to, right? I don't understand the meaning कि ॿिए खे छिके करे अॻियां वधण. मूंखे वो सम्झ में न ईंदो. नथी वो पॉसिबल भी ना है कि I've seen मूंखे हिकु पॉइंट ये भी लॻंदी आहे कि we still behind because of this thing also. Yes, I 100% believe that. Today is a world of collaboration. अगर तव्हांखे कोई रिसोर्स आहे, मूंखे काई स्कोप ओरिएंटेड कोई आइडिया आहे, we should collaborate without disturbing each other's area. I've seen कि डिस्टर्बेंस जाम थींदो आहे यूजुअली. त उहो न थियणु खपे. अगरि असां कोलैबोरेट न कंदासीं, 5 माण्हू अलॻि अलॻि रिसोर्सिस खणी करे रिस्पेक्टफुली कोलैबोरेट कंदा. नॉट जस्ट कि न यार तूं हीअं न कर. let her handle that thing, let him handle that thing. And I think अगर कोलैबोरेट कंदा त जाम सुठो थींदो. And I've seen Bhavna doing that thing. She has been offering what she has with her vlogs. I've seen. And thank you for the interview first of all. Thank you for doing it. And please subscribe to Sindhi Girls, Sindhionism, Sindhi Film Festival.
and all the other channels that Sindhis are doing. या प्लीज़ आई थिंक असां सभिनी खे हिक ॿिए खे सपोर्ट करणु खपे या हिकु ॻाल्हि मूंखे इंग्लैंड ॾाढो सेखारे कि हिक ॿिए खे हेठि छिके कुझु न थियणो आहे एंड यू नीड टू जेन्युइनली फील हैप्पी फॉर द अदर पर्सन आई डोंट अंडरस्टैंड द पॉइंट ऑफ बीइंग अदरवाइज But I still feel कि space ॾियणु खपे साम्हूं वारे खे. ऑफ कोर्स If we are collaborating, collaboration doesn't mean कि असां ॿिन्ही जो डिसीजन हलणु खपे. जेको हुन में होशियार आहे उहो डिसीजन खणे. I've seen this thing and I genuinely want to get thing ये चीज हटजी वञे जल्दी ये शइ because कि इंटरप्शन जाम हूंदो आहे यूजुअली. फॉर एन एग्जांपल, टोटली एग्जांपल, अगर मां प्रोड्यूसर आहियां, यू आर एन आर्टिस्ट, ओ आई एग्री या गो ऑन बट स्टिल एक्सप्लेन मां हिन में न वियो आहियां अॼु ताईं, मां पाण एक्सप्रेस न कयो आहे, बट मूंखे जेतिरी ऑब्जर्वेशन आहे मां ॾिठी आहे. जेको जंहिं शइ में एक्सपर्ट आहे न उहो ई डिसीजन खणे. आई स्टिल बिलीव इफ यू गॉट अ रिसोर्स एंड ही हैज गॉट एन अपॉर्चुनिटी, लेट हर डू इट, लेट मी डू इट, लेट somebody who has expertise should do it. बट टीम उहो ई ठहंदी आहे न. तव्हां हिकु शइ में होशियार आहियो, तव्हां उहो कयो, ॿियो ॿिए शइ में होशियार आहे ऐं पोइ मथां ईंदो मैनेजर. यूजुअली छा थींदो आहे कि बॉस वारी फीलिंग हूंदी आहे त आई शुड कंट्रोल दैट थिंग. ज़रूरी न आहे कि तव्हांखे उहो सुठी थी लॻे त साम्हूं वारे खे बि सुठी लॻे, ऑडियंस खे सुठी लॻे. त जंहिंमें टेस्ट सुठी आहे त उहो ई डिसीजन खणे. आई फील दैट. राइट. दिव्यन मूंखे ॿुधायो तव्हांखे सोशल मीडिया लाइ मैनेजर आहे? फेसबुक, इंस्टाग्राम केरु संभालींदो आहे? तव्हां केतिरो सोशल मीडिया कैलेंडर यूजुअली ठाहींदा? संभालण जी ज़रूरत न पवंदी आहे बिकॉज मां हुनखे न एज़ अ प्रोफेशन ई खणंदो आहियां. आई हैव सीन लॉट ऑफ पीपल पुटिंग एवरीथिंग ऑन सोशल मीडिया, त मां हुन में न ईंदो आहियां. मुंहिंजो सोशल मीडिया सां इहो रिलेशन आहे कि मां कंटेंट प्रोवाइड कंदो आहियां, ऑडियंस ॾिसंदी आहे, अप्रिशिएट कंदी आहे, आई गेट फीडबैक एंड आई गो ऑन टू नेक्स्ट. दैट्स द ओनली रिलेशन आई हैव विद माय सोशल मीडिया. But how do you separate from Instagram and Facebook and YouTube? Tinite sago content. Instagram, I have just a personal profile where I go live, where I talk to my friends, where, not much frequently, but like थोड़े time का po, and then I engage with my fans who, young fans basically, Instagram दे होना है. Facebook is totally for the audience which are elderly, females, males, working professionals. The इतना separation है कि Instagram is young audience, Facebook is for the other audience, and YouTube is purely for the content. Facebook तो वेजन है, but then as I told you कि हो आने content oriented न बचो उतरो. It's all commercial now. The YouTube is for the content totally, and WhatsApp is for the personal contacts. But मैं उन्हें as a professionally read करना है, treat करना है, not just कि अरे माहौल हुआ कि सब कुछ social media पे भेजो तो मैं उन्हें में ना. त हे सब तव्हां जो असां प्रोफेशनल लाइफ ते ॾिठो आहे, बट हिन सोशल मीडिया जे ज़माने जे करे टेल मी हाउ इज दिव्यन लाइक एज अ पर्सन, द पर्सनल साइड ऑफ हिम. Personal side, I'm very introvert, I'm very shy. कि मां केतिरा बि मिलंदो आहियां त ओतिरो जेतिरो माण्हू एक्सपेक्ट कंदा आहिनि कि अरे यार असांखे लॻो तू जाम खिलाईंदे. Wherever I go, Is that a common expectation? मूंखे भावेश बि चए पियो कि हाणे मां जिन सां बि मिलंदा, यार तूं त खिलाए नथो. Everybody is expecting that. Does it happen with you? I meet lot of people त चवंदा आहिनि कि स्क्रीन ते तू अलॻि लॻंदो आहे, स्क्रीन ते वॾो लॻंदो आहे. That's maybe because I'm into the dad's character. चवंदा आहिनि कि साम्हूं तो जाम यंग तो लॻे, ॿार तो लॻे, सिंधी में जन कचड़ो तो लॻे रहंदी. Yes. Yeah, like a bud. या सो हुन नंढी स्क्रीन ते माण्हू इमेजिन थो करे वठे, एंड देन साम्हूं रियलिटी कुझु ॿी हूंदी आहे. ऑलवेज नॉट हमेशा सभिनी सां ट्रू न हूंदो आहे कि जेको स्क्रीन ते ऑफ स्क्रीन उहो ई हूंदो, बट 90% टाइम असां स्क्रिप्टेड कॉन्टेंट हूंदो आहे त पीपल कंसिडर मी दैट वे ओनली. बट आई एम वेरी शाय, वेरी इंट्रोवर्ट एंड प्राइवेट काफ़ी रहंदो आहियां मां, कि मूंखे वधीक उहो न हूंदो आहे. मुंहिंजा घर वारा चवंदा आहिनि कि असां शेयर नथो करे वधीक, बट या दैट्स हाउ आई एम. एतिरो सोशल न आहियां मां. Wow, interesting. तव्हांजा टॉप 3 वीडियोस कहिड़ा आहिनि? वॉच टाइम वाइज एंड व्यूज वाइज ॿई अलॻि अलॻि हूंदा न? या अलॻि. बट जेके मूंखे वधीक एप्रिशिएशन मिलंदो आहे अञा ताईं, ऐं मूंखे जीअं बूस्ट ॾिनो आहे विच वॉज गणपति वीडियो, नॉटी लॉन्डे. आई स्टिल गो, काफ़ी नॉटी लॉन्डे ग्रुप्स ठही बि विया आहिनि हाणे. पीपल आर फॉलोइंग दोज आइडियाज़. एंड सेकेंड वॉज द किराना वाला वीडियो विच वेंट वायरल. I do love that. That was the only video where I worked very less. बिन कलाकार में वीडियो शूट, हिकु ॾींहं में स्क्रिप्टिंग कई हुई. Really? Didn't imagine it will get that response. I could connect with the Ganji man. I could so connect with that. And I'm desperately waiting to create part 2 of it. Yeah, please do. But there's one more video which is coming up, and I feel this might be my career's biggest video. I'm on it since 6 months. I'm still figuring out how to do it because it's going to be very tough. But I have huge hopes from it. Huge hopes. Let's hope कि वो जितना सोचा वो turn out करे. Of course, it will work out. So these are the 2 videos, and third one I'm expecting the coming video, which is Right, to break all the records. Brilliant. Let's hope for this. But हिकु ॾींहं में भी वीडियो थींदो आहे? मां जब मां शुरू कयो त मां अधु कलाक में कंदो हुउमि. मां सोचींदो बि न हुउमि कि लिखणो छा आहे. लिखण वारो प्रोसेस त तॾहिं थियो जॾहिं मुंहिंजी ऑडियंस थी. बट 4 डायलॉग सोचा, स्क्रीन ते चई वेंदो हुउमि, मिस्टेक थी त रिपीट कंदो हुउमि, एडिट ख़तमु. हुतां खां शुरू थियो. एंड देन आई स्टार्टेड पुटिंग ऑन नोट्स,
then started putting on laptop. Now हाणे days of scripting जा वो stage हली हुई आहे. ऐं हाणे एडिट केरु कंदो आहे मां edit कंदो सभु पाण यस मतिलबु मां हीअं न की मूंखे पंहिंजो पैसो बचाइणो आहे कमु ॿिए खे ॾियणो उहो न आहे मूंखे उहो आहे उहो त सेकेंड आहे बट फर्स्ट इज आई लव डूइंग दैट मतिलबु मां सॼी जी सॼी स्क्रिप्ट एडिट ते चेंज कई आहे एज आई टोल्ड यू गोवा वाला वीडियो त अहिड़ा जाम वीडियोज़ आहिनि सॼी सॼी स्क्रिप्ट मां एडिट ते चेंज करे छॾींदो आहियां बिकॉज उहो मूंखे ओतिरी अपॉर्चुनिटी ॾींदी आहे मां ओतिरो जेको प्राइवेट हूंदो आहे त मां हुन लेवल ते हली वेंदो आहियां दैट्स वाई आई डू इट ऑल बाय माई सेल्फ So there's a lot of isolated work that I see. या माई पेरेंट्स कीप टेलिंग मी सॼो ॾींहुं अकेलो वेही छा थो करे यू फील वेरी अकेलो हूंदो आहे माण्हू त डिप्रेशन में वेंदो आहे त मां तॾहिं बि इहो बि हिकु रीज़न आहे की मां डिप्रेशन वारी वीडियो ठाही की डोंट स्टे लोनली एट ऑल मुंहिंजो कमु आहे वी हैव टू डू इट बट नाउ आई हैव अ टीम सो दे आर ऑलवेज अराउंड मी दे हेल्प मी त ओतिरो न थींदो आहे हाणे बट देन हिकिड़ो स्टेज हूंदो आहे इनिशियल स्टेज में यू हैव टू सिट अलोन यू हैव टू फिगर आउट द थिंग्स यू हैव टू सॉर्ट आउट ऑल द प्रायोरिटीज़ त हुन में अकेलो वेहणो पवंदो आहे यस But scripting, production, editing, तव्हांजो favorite part कहिड़ो आहे? Favorite part, edit, because it's the most juicy. You see things happening, all the rawness, all the Behind the scenes. yeah, everything. You see things happening now with a drastic change. A flat scene is getting into emotions with the music. वो मुझे काफी मजा इंदो है. Scripting is the most boring part because you have to think. And shooting is also kind of a boring part because you do retakes. You lose all the flavor which you had in the scripting. ता सोचो मां ये करूँ. And then you lose all the flavor into scripting and then edit also now just puts it up now. Edit केते कंदा आहियो? I do it on Premiere Pro. Okay, कंहिंखां सिखिया आहियो edit? मतलब मां जो फर्स्ट सीरीज कयां पियो मां मतलब जब मां स्टार्ट कयो 11-12 साल खां त मतलब मां विंडोज मूवी मेकर करे एकदम एमेच्योर सॉफ्टवेयर हूंदो हुयो देन विंडोज आई मूवी मेकर हूंदो हुयो हिकिड़ो एंड देन जब सीरीज कयां पियो त मां भली टेक्निकल हितां पियो एडिट कयां बट आई वांटेड समवन टू डू द टेक्निकल पार्ट बिकॉज मूंखे ओतिरो न हुयो बट मां ॾिसी माइंड में मूंखे अची वियो सभु उहो देन फ्रॉम नेक्स्ट मां पाणे स्टार्ट करे छॾियो Right. And marketing जो घणो रोल आहे? मार्केटिंग यार मूंखे माण्हू चवंदा आहिनि तूं कर जेकी मां काफ़ी कम कंदो आहियां मूंखे हिन ते ध्यानु ॾियणो आहे No, but I think you do very good marketing. लाइक क्रिएटिव वाइज इट्स गुड आई नो बट हुन स्केल ते खणी वञणु वेयर यू गेट अ लॉट ऑफ प्रेजेंस लॉट ऑफ लाइक व्हाट यू कॉल अ पीआर I was just about to say that comes in with money. तो पीआर मां न कंदो आहियां हिन ताईं मां हिन ते शायदि रेडी न आहियां और मूंखे हुन स्टेज ते वञणो न आहे स्टिल एक्सप्लोरिंग की असां क्रिएटिवली कीअं मार्केटिंग करे सघिबो आहे बट हुन ते न वियो आहियां मां ताईं But तव्हांजो हाणे जो marketing सॼो social media आहे? ॿियो कुझु आहे marketing में? न फिलहाल त सोशल मीडिया ओनली द चैनल्स दैट आई हैव दैट्स इट Right. and the audience helped me in marketing as I told you कि माण्हू मूंखे ॿुधाईंदा आहिनि कि मां सभु ग्रुप में फॉरवर्ड कंदो आहियां which is completely organic तो वो मार्केटिंग में बिलीव कंदो आहियां फेक ऑर्गेनिक फेक नंबर सां कंहिंखे कुझु And there's nothing paid? nothing initially I started when I made first few videos the social media is like ocean जिते हज़ारे करोड़े माण्हू आहिनि and I wanted my video to reach Sindhi cities त तंहिं महिल मां सिर्फ़ु जेको normal procedure आहे if you want to redirect your content you have to put some money which is also $50 $100 त तंहिं महिल मां स्टार्टिंग में हुन सिंधीज़ ताईं पहुचे ओतिरो कयो हुयो लाइक फर्स्ट मंथ देन हुन खां पोइ ऑर्गेनिक I think that's very important. ख़बर त पए कि आहे. yes so वो टारगेट जेसिताईं कंदो न तेसिताईं थींदो न उहो कमु that was the only thing that I did दिलविन तव्हांजे वीडियोस में सबटाइटल्स न हूंदा आहिनि इंग्लिश में तव्हां मूंखे ॿुधायो इहो कॉन्शियस डिसीजन छो आहे? बिकॉज जेके मुंहिंजा डैड एंड सन वारा वीडियोस हुया ऐं जेके स्केच वीडियोस हूंदा आहिनि दे आर प्योरली सिंधी रिलेटेड वीडियोस so I don't want any other people to watch it and comment their opinions because they're not going to relate at all so they'll talk shit about the content कि this is shit this doesn't happen they अगर समझी भी वेंदा त चवंदा यार हीअं न थींदो आहे so I don't want that audience to come inside our homes Sindhi content homes but जेके मां वेब सीरीज ठाहिया आहिनि I am trying to put subtitles because that's a universal content and they have messages they have comedy which is universal so I'm planning to put contents on the upcoming videos planning to put subtitles on upcoming videos Right. Okay. And तव्हां वीडियोस में मूंखे ईअं लॻंदो आहे कि there's a lot of in a good way there's a lot of Ulhasnagar in it. I can feel the city, you know, the presence of the city. How do you do that? मतलब मां नंढे हूंदे खां ट्रैवल वधीक न कयो मां उल्हासनगर बॉम्बे दीज आर द ओनली प्लेसेस दैट वी गो बट जंहिं महिल मां सिंधियनिज़म थी वियो त आई स्टार्टेड ट्रैवलिंग लॉट ऑफ प्लेसिस एंड कल्चर ख़बर पई उन्हनि जी भाषा ख़बर पई उन्हनि जो एक्सेंट ख़बर पियो डायलैक्ट ख़बर पियो त बचपन खां वेठल ई माइंड में उल्हासनगर वारो आहे त बट स्टिल अवॉइड की ओतिरो टिपिकल न थी वञे कि साम्हूं वारो रिलेट न करे सघे जेको ॿिए कंट्री में उहो करे थो पीपल स्टिल कमेंट अबाउट माई स्पीड कि तूं जाम स्पीड ॻाल्हाईंदो आहे बट दैट्स बिकॉज आई एम वेरी फ्लुएंट एट इट एतिरी वेठल आहे फास्ट सो यू टॉक वेरी फास्ट पीपल कमेंट कि जाम फास्ट थो ॻाल्हाए बिकॉज ॿाहिरि सिटीज़ में ओतिरी फ्लुएंट न आहे
बट अदरवाइज़ आई ट्राई टू अवॉइड कि जेतिरी टिपिकलिटी उल्हासनगर घटि थिए त वधीक माण्हू रिलेट कंदा कि न त माण्हू चवंदा कि हे उल्हासनगर सिंधी थी हले त उन्हनि जी रिलेटिबिलिटी थोड़ी घटि थी वेंदी आहे सो कीप एक्सप्लोरिंग कि हो छा था वर्ड्स यूज़ कनि त मां कॾहिं कॾहिं विच में विझंदो आहियां ओड़ा वर्ड्स जेके असां यूज़ न कंदा आहियूं बट ॿाहिरि यूज़ थींदा आहिनि शायदि त उहो जीअं मिक्स थी वञे कल्चर सां बेसिकली राइट तव्हां जंहिंमहिल ॿाहिरि वेंदा आहियो या मीटिंग्स ते दिल्ली आउट ऑफ इंडिया वेरेवर तव्हांखे कॾहिं शर्म ईंदो आहे चवण में भई मां उल्हासनगर मां तव्हां चवंदा आहियो मां बॉम्बे मां आहियां या बैंड्रा मां आहियां न मूंखे शर्म त न ईंदो आहे बिल्कुलु बि डू यू से उल्हासनगर हर हिक सां मिलण महिल You know, the fortunate thing that has happened is a lot of people who have told me कि जेके सिंधी ॿाहिरि आहिनि या जेके आहिनि त केर बि उन्हनि खे चवनि तव्हांखे ॿुधाईंदा कि मां उल्हासनगर में आहियां त उन्हनि खां पुछंदो अरे छा जिते दिरवेना ज़ाहिर रहंदो आहे सो आई हैव गॉट अ प्रॉपर रीज़न लेजिट रीज़न कि पीपल नो उल्हासनगर फ्रॉम दिरवेना सॉरी सो आई कैन नेवर से कि मां उल्हासनगर मां कि मूंखे न वणंदो आहे छा अदर थिंग्स अदर रीज़न देयर मेनी रीज़न्स टू से कि उल्हासनगर में हे बट आई स्टिल से कि मूंखे ईअं शर्म न ईंदी आहे कॾहिं बि शर्म बिल्कुलु न ईंदी जेकी अगरि सम्झो असां प्रोज आहिनि त कॉन्स आहिनि त प्रोज बि आहिनि लॉट ऑफ पीपल हू डाई फॉर उल्हासनगर कि असांखे जाम खाधो जाम सुठो मिलंदो बेसिकली टिपिकल सिंधी माण्हू मिलंदा आहिनि सो पीपल लव दैट और जेतिरो रॉनेस आहे जेके ॿाहिरि माण्हू हली वेंदा आहिनि त ओतिरो कॉन्क्रीट आहिनि ओतिरी डेवलपमेंट रही करे हे रॉनेस माण्हू मिस कंदा आहिनि कॾहिं कॾहिं मां जंहिंमहिल ॿाहिरि रहंदी हुयमि आई यूज़ टू मिस हियरिंग सिंधी एॾा साल कन ईअं ख़ाली ख़ाली लॻंदा हुआ हिते ॿिए नंबर वञो शॉपिंग लाइ त लोकल मार्केट में बि सिंधी थी ॻाल्हाइजे एंड इट फील्स होम मां बि जाम नोट कई आहे कि मां सम्झो कॾहिं बॉम्बे मां वापसि थो अचां या ॿाहिरां सिटी में वापसि थो अचां 2 ॾींहंनि खां 3 ॾींहंनि खां पोइ एंड राति 11 थियनि 12 थियनि एज़ सून एज़ यू एंटर उल्हासनगर यू स्टार्ट फेसिंग द हसिल बसिल आवाज़ बेसिकली जेके चवंदा आहिनि रौनक लॻी पई आहे सो उहो एतिरी सुठी लॻंदी आहे अचण खां पोइ सो विच इज़ अ वेरी गुड थिंग अबाउट उल्हासनगर आई थिंक Dirven, thank you for making the video. थैंक यू Thank you for making us proud. I'm really very थैंक यू फॉर मोटिवेटिंग brilliant. Listen, please making good stuff. If you need any help, I'm here. Thank you for the interview. Guys, please subscribe to Sindhyanism. Please subscribe to Sindhi Girl, Sindhi Film Festival and all the channels she's about to come up and all the content she's going to plan. And also please show all the love to the Partition series that she did last week and she's about to start edit now. And please give all the love to all the videos. Please watch their videos as well. अगर जेके जय मुंजी ॾिठी त please watch all the other videos. Thank you. You're very kind. Please put comments. Basically, comment. Yes, people don't comment, yeah. Tell them. तव्हां चवंदव न मञींदा. Comment कयो कुछ सुठो ख़राब न कजो सुठो कयो पंहिंजे घर में सस सां झगड़ो तो हले हो भली लिखो पर comment ज़रूर कयो यार. My God, है वाकई में ॾाढो सदो रहो. Guys, thank you for watching. Thank you for subscribing. I'll see you in my next video. Bye. Bye. Thank you.